अस्सलाम वालेकुम दोस्तों। आऊं कनाडा जे शहर कैलगरी मां मशहूद काज़ी तव्हां सां मुखातिब आहियां। हिकु दफ़ो वरी तव्हांजी महिरबानी। व्यूज़ प्लस प्रोग्राम में तव्हां सां गॾु हाज़िर थिया आहियूं कुझु नवनि दोस्तनि सां गॾु ऐं तमामु बहितरीन असां सां गॾु असांजा दोस्त मौजूदु आहिनि। असां अॼु ॻाल्हाईंदासीं बेसिकली इन मौज़ूअ ते त जेको कुझु असां सिंध में करियूं पिया कोविड-19 खे कंट्रोल करण जे लाइ, आया इहो इनफ आहे या अञा असांखे कुझु वधीक बहितर करणु पवंदो जेकॾहिं असांखे हिन मरज़ मां निकिरणो आहे। छाकाणि जो जेका स्टैटिस्टिक्स अचे पई उहा अञा बि तमामु अलार्मिंग अचे पई ऐं जंहिं तरीक़े सां केसिस जो नंबर वधे पियो ऐं डेथ्स वधनि पियूं उहो काफ़ी प्रॉब्लमेटिक आहे। आऊं तव्हां सां पंहिंजे साथियुनि जो तारुफ़ कराईंदो हलां। मूं सां गॾु दुबई मां मौजूदु आहे साईं शबीर सधायो साहब। शबीर सधायो के तारुफ़ जो मोहताज कोन्हे, सॼी सिंध सुञाणेसि थी ऐं तमामु बहितरीन सोशल एक्टिविस्ट आहे। दुबई में बि सिंधियुनि जे लाइ ॾाढो कमु कयो अथसि ऐं सिंध में जॾहिं बि हिनखे मौक़ो मिले थो त सिंध जे लाइ तमामु घणो कमु करे थो। वेलकम शबीर। महिरबानी भाउ मशहूद काज़ी, तव्हांजा लख कुर्ब जेको अॼु असांखे मौक़ो ॾिनो। लख लाख लख कुर्ब। थोरो तुंहिंजी कैमरा खे जेकॾहिं मिडिल में कढे त तुंहिंजो फेस असांखे सॼो नज़र अची वेंदो क्लियरली। शबीर अच्छा हाणे फर्स्ट क्लास। ठीकु आहे। हा हाणे ठीकु आहे। असां सां गॾु मौजूदु आहे असांजी नौजवान सहाफ़ी एंकर पर्सन तहरीम ऐवान। तहरीम मेहरान टीवी सां एसोसिएटेड आहे ऐं मॉर्निंग शो बि करे थी ऐं सोशल सर्विस जा कम बि इलाही करे पई हैदराबाद रीजन में। शी हैज़ डन वंडरफुल वर्क। वेलकम टू द शो तहरीम। अस्सलाम वालेकुम। थैंक यू काजी साहब त मूंखे जॉइन करायो। मूंखे खुशी थी त मूंखे बि मौक़ो मिले थो त आउं बि काफ़ी वर्क इन ते कयो आहे त आउं चाहींदमि त कुझु अहिड़ा पॉइंट्स जो शेयर करे सघां। वेलकम तहरीम। थैंक यू। असां सां गॾु मौजूदु आहे असांजो तमामु प्यारो दोस्त मंसूर मुगेरी। कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे। मंसूर समाज टीवी सां एसोसिएटेड आहे, बहितरीन जर्नलिस्ट आहे। 20-25 सालनि खां वठी सिंध जी ख़िदमत कई अथसि ऐं बेबाक सहाफ़ी आहे। माना जेको दिलि में सो मुंहं ते, हिन में उहे जेको लॻी लपटी वारो जेको आहे न सो रुझान बिल्कुलु कोन्हे ऐं तमामु सची खरी ॻाल्हि कंदो आहे। वेलकम टू द शो मंसूर। महिरबानी काजी साहब, महिरबानी सर कुर्ब। असां सां गॾु मौजूदु आहे अदी मारवी सूमरो। अगेन के तारुफ़ जी मोहताज कोन्हे, ब्रिलियंट सोशल वर्कर। तव्हां फेसबुक ते अदी ॾिसंदा हूंदा, ॾाढी एक्टिव आहे सोशली कमु करण में। जिते बि औरतनि जे लाइ को आवाज़ उथियारणो आहे, जिते ग़रीबनि जे लाइ को आवाज़ उथियारणो आहे त अदी मारवी सूमरो हमेशह तव्हां ॾिसंदा त फ्रंट लाइन ते कमु कंदी आहे। अदी वेलकम टू द शो। महिरबानी अदा। वालेकुम अस्सलाम। अञा असां सां गॾु हिकु ॿियो दोस्त बि जॉइन कंदो, पर असां पंहिंजे प्रोग्राम खे हाणे शुरू करियूं था। ऐं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे त असां सिंध जे हद ताईं छा इहो इनफ करियूं पिया त जो कोविड जेको 19 जो ई वायरस आहे उनखे कंट्रोल करे सघूं। छाकाणि जो सिचुएशन हिन पल जंहिं तरीक़े सां तेज़ी सां नंबर ऑफ केसिस वधनि पिया, नंबर ऑफ डेथ्स वधनि पियूं ऐं जंहिं तरीक़े सां असांजी क़ौम हिकिड़ी कंफ्यूजन जो शिकार आहे त लॉकडाउन आहे, लॉकडाउन कोन्हे, मस्जिदूं खुलियल आहिनि, मस्जिदूं बंदि आहिनि, बिज़नेसिस खुलियल आहिनि, बिज़नेसिस बंदि आहिनि। इहो जेको आहे सो ॾाढो परेशान कुन सूरत हाल आहे ऐं इन सूरत हाल ते थोरो ॻाल्हाईंदासीं त हिन वक़्तु असांजे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कीअं पोज़ीशन आहे। त आउं शुरूआति कंदुसि मंसूर खां। त मंसूर असांखे थोरो कराची जी स्टेटिस्टिक्स इन पर्टिकुलर, छाकाणि जो कराची इज़ द हार्ड हिट सिटी ऑफ दिस एपिडेमिक, पर ओवरऑल सिंधी जी तव्हां कहिड़े तरीक़े सां सिचुएशन ॾिसो था कुझु अॻनि अखरनि सां? मंसूर। हा मशहूर साहब, महिरबानी। पहिरें त सॼे मुल्क जी सूरत हाल ते ॻाल्हायूं त टोटल केस केतिरा आहिनि ऐं कहिड़े सूबे में अंगु छा आहे ऐं फोतियुनि जो अंगु केतिरो आहे त बहितर थिए त सिंध में जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजे मुल्क जी बि ॼाण वठी सघनि। जी त बिल्कुलु। पाकिस्तान में अॼु ताईं 4 वॻे ताईं कोरोना जे केसिस जो जेको तइदादु आहे, एक्टिव केसिस जो तइदादु आहे या जेके रजिस्टर्ड केस आहिनि उहा आहे 12,227। 12,227 कोरोना जा पेशेंट हींअर ताईं जेके आहिनि सो पाकिस्तानी हुकूमत जे रिकॉर्ड ते आया आहिनि, जंहिंमें 256 जेके आहिनि सो माण्हू फोत थी चुका आहिनि कोरोना जे करे। 256 माण्हू पंहिंजे ज़िंदगीअ जी जेका जंग आहे उहा बाज़ी हाराए चुका आहिनि ऐं उन में जेको आहे टॉप ते पंजाब आहे जिते 5,046 केसिस आहिनि
पंजाब वरी ॿुधायां त 5046 केसिस सां टॉप ते आहे। सिंध ॿिए नंबर ते आहे, छाकाणि त पाकिस्तान में कोरोना जा केस सभ खां अॻु में सिंध में आया हुया, सिंध में ज़ाहिर थिया हुया, पर सिंध ॿिए नंबर ते आहे। सिंध में जेके कोरोना जा केसिस आहिनि उहे आहिनि 4232। अहिड़े रीति पंजाब में जेको फोतियुनि जो अंगु आहे 5046 मां फोतियुनि जो अंगु 73 आहे, ऐं सिंध में 4232 केसनि मां फोतियुनि जो अंगु 78 आहे। त फोत थींदड़नि जो जेको तइदादु आहे पंजाब जे भेट में सिंध में वधीक आहे। हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदो हलां त 4232 सिंध में जेके केसिस आहिनि उन में 78 फोत थी चुका आहिनि हींअर ताईं। KPK में 1708 मरीज़ आहिनि, जंहिंमें 89 फोत थी चुका आहिनि। बलूचिस्तान में 656 केसिस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंमें 10 फोत थी चुका आहिनि। इस्लामाबाद जो कैपिटल सिटी आहे उते 222 मरीज़नि जो तइदादु आहे, जंहिंमें फोतियुनि जो अंगु 3 आहे। अहिड़ी रीति गिलगित बल्तिस्तान में जेके कोरोना जा केसिस आहिनि उहे 307 आहिनि, जंहिंमें जेके ज़िंदगी पंहिंजी विञाए चुका आहिनि उन्हनि जो तइदादु 3 आहे। आज़ाद जम्मू कश्मीर जेको हिकिड़ो हिसो आहे ख़ुदि असांजे मुल्क जो, उते केस जो तइदादु 55 आहे, पर ख़ुशकिस्मती सां उते हींअर ताईं को बि माण्हू पंहिंजी ज़िंदगी जी बाज़ी हाराए न सघियो आहे। त अहिड़े रीति पाकिस्तान में जेके केसिस आहिनि कोरोना जा 12227, फोतियुनि जो अंगु जेको आहे 256 आहे। हाणे सिंध में जेकर हणूं था त अॼु जेको आहे जेके नवां केस आहिनि उन्हनि जो तइदादु 287 आहे। 287 नवां केस आया आहिनि, उन समेत 4232 केसिस थिया आहिनि। कराची उन में टॉप ते आहे। कराची जो अंगु जेको आहे 2909 2909 कराची जो अंगु आहे, जंहिंमें 217 अॼु जेके आहिनि केस ज़ाहिर थिया आहिनि। कराची में तइदादु आहे उहो मजमूई तरह जेको आहे 72 आहे। हैदराबाद में फोतियुनि जो तइदादु 3 आहे। त अहिड़े रीति 2909 कराची टॉप ते आहे, हैदराबाद 256 आहे। उन खां पोइ सखर बल्कि ॿिए नंबर ते आहे, 391 उते मरीज़ आया आहिनि, जंहिंमें 279 सिहतयाब थिया आहिनि, बाक़ी 111 अञा सखर में केसिस मौजूदु आहिनि। सो इन खां अलावा खैरपुर में चङो ख़ासो अंगु आहे मरीज़नि जो, 167 आहिनि केस खैरपुर में। ऐं इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे त उते अल्हम्दुलिल्लाह अञा कंहिं माण्हू जे फोत थियण जा के इतला न आहिनि के। लाड़काना में 107 आहे। अहिड़े रीति सिंध जा जेके 29 ज़िला आहिनि, जंहिंमें 6 ज़िला कराची जा आहिनि, उनखे छॾे करे बाक़ी जेको कराची खां अलावा सिंध जा 23 ज़िला आहिनि, उन 23 ज़िलनि में मटियारी उहो वाहिद ख़ुशनसीब ज़िलो आहे। मटियारी जा माण्हू ख़ुशनसीब आहिनि जिते अञा ताईं हिकिड़ो बि केस ज़ाहिर न थियो आहे। तो मशहूर साहब मजमूई तरह बाक़ी नंढा ज़िला आहिनि या वॾा ज़िला आहिनि, उनमें को 10 15 20 25 अहिड़े नमूने केस आहिनि। हाणे टंडोवाल नंढो ज़िलो आहे पर उते 32 केस ज़ाहिर थिया आहिनि। सांगड़ वॾो ज़िलो आहे पर 25 केसिस आहिनि। तो हिकु डिघी लिस्ट आहे 29 ज़िलनि जी, इहो मुनासिबु कोन थींदो जी असांजा दोस्त शरीक थियल आहिनि उन ते डिस्कस करे सघनि। त मां हिकिड़ो भेरो ॿीहर ॿुधाईंदो हलां त सिंध में जेके केस ज़ाहिर थिया आहिनि उन्हनि जो अंगु 4232 आहे। माना अॼु 25 अप्रैल ताईं फोतियुनि जो अंगु 78 आहे। ऐं अॼु जेके आहिनि 287 नवां केस आया आहिनि। ऐं अहिड़ी रीति पाकिस्तान में मजमूई तरह 12227 केस आहिनि कोरोना जा। वॾी महिरबानी मंसूर, तव्हां ॾाढो डिटेल में ॿुधायो। ऐं जीअं तव्हां ॿुधायो पिया त सिंध में 4232 केसिस आहिनि, जंहिंमां सिर्फ़ु कराची में 2900 आहिनि, यानी कि ऑलमोस्ट 60% केसिस जो जेको आहे तइदादु शहर सां आहे, जेको ॾाढो अलार्मिंग आहे यकीनी तौर ते। इन ते पाण ॻाल्हायूं था। शबीर थोरो दुबई जी ख़बरचार ॾींदा त दुबई में छा सिचुएशन आहे? शबीर सधायो, तव्हांखे मुंहिंजो आवाज़ अचे पियो? शबीर खे असांजो आवाज़ वञे कोन पियो। तहरीन तव्हां ॿुधायो त यूएई में छा सूरत हाल आहे हिन वक़्तु करंट जेका कोविड जी हले पई? जी अदा मसूद, हींअर ताईं यूएई जेको आहे कल्ह ताईं त टोटली लॉकडाउन हुई। ख़ासि करे दुबई सिटी जेको आहे उहो 24 आवर विदाउट परमिशन आउट माना न पियो थिए माण्हू जेसि ताईं एग्ज़िट परमिशन वठिजे पई। अॼु 24 अप्रैल खां हुननि स्मार्ट लॉकडाउन मुतारिफ़ करायो आहे, जेको
दुबई पहिरियों दफ़ो दुनिया में माना मुतारिफ़ करायो आहे। उन में स्मार्ट लॉकडाउन में हिननि इहो कयो आहे त तव्हां बग़ैर परमिशन निकिरी सघो था, पर उन्हनि जा कुझु शर्त आहिनि त तव्हां गाॾी में हेतिरा माण्हू हूंदव, तव्हां जेको आहे टोटल प्रिकॉशन्स जेके बि आहिनि, मास्क पाइणो आहे, ग्लव्स लॻाइणा आहिनि, होटलिंग घणी न आहे करणी, होटल खे हलो न आहे त उते माण्हू वेही मानी खाईंदो, या मार्केटिंग में शॉपिंग में लाइन में या किथे क्राउड में बीहणो आहे, सोशल डिस्टेंस जेको आहे उहो कंटिन्यू रहंदो, ऐं मस्जिदूं टोटल क्लोज़ आहिनि, मस्जिद में काई बि जुमे नमाज़ या तरावी या कंहिं बि क़िस्म जी एक्टिविटी न आहे, उहे ई क्लोज़ रहंदियूं अंटिल फर्दर जेको बि को ऑर्डर आयो। ऑर्डर अचे त यूएई हिन वक़्तु यूएई हिन वक़्तु पंहिंजे सुठे नमूने सां कंट्रोल करे वई आहे, पर उन जे बावजूदि जेको तव्हांखे ख़बर आहे त ही इंटरनेशनली जेको मसइलो आहे एॾो जल्दी रिकवर कोन थींदो, छो त माना पर पोइ बि उन हिसाब सां पर उन हिसाब सां हिननि जेके बि स्टेप्स वरिता आहिनि उहे तमामु बहितरीनु वरिता आहिनि ऐं स्मार्ट वरिता आहिनि, जंहिंजे करे कुझु चांस नज़र अचनि था त फ्यूचर में कुझु ही ॿियनि खां बहितर कंदा। पर एक्चुअली जी महिरबानी। जी दोस्तो असांखे जॉइन कयो आहे असांजे हिकु तमामु प्यारे दोस्त, सीनियर जर्नलिस्ट बि आहे, एंकर बि आहे, राइटर, एनालिस्ट, घणियूं ख़ूबियूं अथसि ऐं योगा जे हवाले सां अॼुकल्ह ॾाढो कमु करे पियो। ऐं वेलकम कंदसि असांजे प्यारे दोस्त साईं एजाज़ खोखर खे हिन शो में। साईं एजाज़ साहब, अस्सलाम वालेकुम। एजाज़ साईं जो आवाज़ कोन पियो अचे, ऐं पर एजाज़ साहब असां सां गॾु आहे, ख़बर न आहे थोरो कम्युनिकेशन जो प्रॉब्लम हूंदो या छा जो। एजाज़ साईं, तव्हां असांखे ॿुधो पिया? हा, त एजाज़ साईं जो बिल्कुलु जे लफ़्ज़ जे चपनि जे हिलण मां मूं सम्झो त बिल्कुलु चवे पियो, माना एजाज़ साईं असांखे ॿुधे पियो, पर समहाउ असां एजाज़ साईं खे ॿुधी कोन था सघूं। पर सर, वेलकम टू द शो। ऐं यकीनन असां जेके दोस्त पाण में ॻाल्हाईंदासीं, पोइ या त तव्हां असांखे जेको मैसेज में थोरो लिखी मोकिलिजो, त पोइ असां तव्हां जी उन शइ खे कम्युनिकेट कंदासीं, छाकाणि जो तव्हांजो अपेरेंटली आवाज़ अचे कोन पियो असां ताईं। त तहरीन तव्हांजे तरफ़ ईंदसि, ही जेको असां वटि हिकिड़ी कंफ्यूजन जी जेका सूरत हाल लॻी पई आहे सिंध में या पाकिस्तान में इन टोटैलिटी में, इन में तव्हां कीअं था ॾिसो त माण्हू वाकई कंफ्यूजन जो शिकार आहिनि असांजे सिंध जा, या असां इनखे एग्ज़ैजरेट पिया करियूं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। यकीनन बिल्कुलु कंफ्यूजन जो शिकार आहे, लेकिन उहो तबिको जेको मिडिल क्लास आहे, जेको ख़ौफ़ज़दा बि आहे इन सिचुएशन खां। लेकिन काफ़ी हद ताईं हिते असां ॾिसूं था त जेके नॉन सीरियस वठी करे इन कोरोना खे, तव्हां अॼु बि असांजे बाज़ारुनि में मार्केट बाज़ार वॾी बाज़ार थी हुई, उते बि एतिरी रश नज़र आई असांखे। लेकिन कुझु एजुकेटेड पर्सन या कुझु मिडिल क्लास जा जेके बि इंसान आहिनि, जो हर वक़्तु ख़ौफ़ज़दा हूंदा आहिनि, जेके हींअर पंहिंजी जॉबलेस थी करे घर वेठा आहिनि, त उन्हनि में इहा शइ थोरी कंफ्यूजन जी नज़र अचे पई। त सोचनि था त छा हाणे थींदो अॻिते, हुकूमत हाणे ख़ैर सां रमज़ान अची वियो आहे, रोज़ा असांजा कीअं गुज़रंदा। त काफ़ी क़िस्म जा अहिड़ा नॉट्स ऐं मीन्स इन्हनि जे ख़्यालात मिलंदा, जंहिंजी वजह खां त काफ़ी हद ताईं जेके पर्सन्स आहिनि, जेके माण्हू आहिनि घर में रहनि था, उहा साइकोलॉजिकल जेको उन्हनि खे इशू थी पियो आहे। तव्हां यकीन न कंदो, एतिरा त उहो हुननि जे क्रेज़ अंदरि में एतिरो ख़ौफ़ पैदा थी चुको आहे इन शइ जो। लेकिन उहे पर्सन जेके ही मिडिल क्लास आहिनि ऐं जेको सम्झनि था ऐं जेके डेली बेसिस में रहनि, लेकिन काफ़ी हद ताईं तव्हांखे बि न्यूज़ नज़र ईंदी हूंदी, रिपोर्ट्स वग़ैरह तव्हां बि ॾिसंदा हूंदव त काफ़ी जॻह एतिरी सख़्तु लॉकडाउन हुअण जे बावजूद बि जेको आहे किथे अहिड़ी अमल दरामद नज़र न पियो अचे, ख़ासि तौर ते जेकी यूथ असांखे रोडनि ऐं रस्तनि ते नज़र अचे पई। ऐं इहे उहे ई पर्सन आहिनि जेके थोरा जेके अनएजुकेटेड आहिनि, जंहिंखे सिर्फ़ु इहो सोचंदा त असां रोज़गार न कंदासीं त असांखे कुझु कोन थींदो, या हुकूमत असांखे अहिड़ा मसाइल या अहिड़ा वसीला सॉरी थी पुॼाए, या राशन जहिड़ो कुझु नथो थिए, उहे ई ॿाहिरि नज़र अचनि था। लेकिन अदरवाइज़ जेको काफ़ी हद ताईं अवाम जेकी आहे असांजी कंफ्यूजन में आहे। अदी, तव्हां मारवी, तव्हांजी तरफ़ ईंदसि त हीअ जेका कंफ्यूजन आहे, छा इहा कंफ्यूजन ई त इहो सबबु कोन्हे जो असां वटि जेको तइदाद आहे इन कोविड जे हवाले सां उहो ॾींहुं ॿ ॾींहुं वधंदो पियो वञे, इन करे जो माण्हू उनखे अञा ताईं उन तरीक़े सां सीरियस कोन पिया वठनि, तंहिंजे करे उहो पंहिंजी नॉर्मल एक्टिविटीज़ खे कंटिन्यू रखियो वेठा आहिनि? तव्हांजो छा मौक़िफ़ आहे? अदा मेन ॻाल्हि इहा आहे त असां बदकिस्मतीअ सां असांजे सिंध सूबे में कंहिं बि कंपोनेंट में कमु जेको बि थियो आहे उहो प्रॉपरली न आहे। उहो असां हेल्थ खे वठूं, एजुकेशन खे वठूं,
या असां पंहिंजे सोशल लाइफ खे जॾहिं असां ॾिसूं था, असांजी जेका रहणी कहणी आहे उन में कॾहिं बि असांजी गवर्नमेंट जे तरफ़ां या वरी असां कम्युनिटी बेस पाण में जेके असां पाण पढ़ी लिखी अॻिते हलिया था वञूं त असां कॾहिं बि पंहिंजे पोयरनि खे नाहे ॾिठो। असां वटि जेको सभ खां वॾो जेको असां वटि अलमियो आहे उहो इहो आहे त असां वटि तबिका ठही विया आहिनि, हिकिड़ा घणा पढ़ियल, हिकिड़ा मिडिल क्लास ऐं हिकिड़ा वीचारा पोइते रहिजी विया आहिनि। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, जेको असां माण्हुनि खे राशन ॾियूं पिया या जेकॾहिं मजबूर आहे त उन्हनि खे पैसा मोकिलियूं पिया या उन्हनि जे ॿारनि जे लाइ खीर जो बंदोबस्तु कयूं पिया, इहो जेकॾहिं असां शुरू खां कंदा अचूं हा त शायदि असांजी सिंध में इहा सूरत हाल न हुजे हा। ॿी ॻाल्हि इहा आहे त असां वटि तालीम जो रेशो घटि हुजण जे करे माण्हू सिहत ते एतिरो ख़्यालु नथा कनि। असां वटि जॾहिं बीमारियूं तमामु घणियूं वधी वेंदियूं आहिनि, तमामु घणो थी वेंदो आहे, तव्हां कॾहिं ॾिठो हूंदो फेसबुक ते अक्सर असां वटि अहिड़ा केसिस ईंदा आहिनि, वीचारा माज़ूर थी था वञनि, जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता हिकिड़ो फोड़ो थो निकिरे बि माण्हू खे निंड नथी अचे, वॾा वॾा ज़ख़्म माण्हुनि खे हूंदा आहिनि, पर हू पोइ बि हॉस्पिटल ताईं फौरी तौर न वेंदा आहिनि। त हीअ जेका बीमारी आहे इहा लिकल बीमारी आहे, हिकिड़ो अहिड़ो मतिलबु वायरस आहे जेको बज़ाहिर ज़ाहिर नथो थिए। त असांजा जेके ज़हननि जा जेके अबोझ माण्हू आहिनि उहे उन शइ खे घणी अहमियत नथा ॾियनि, छो त हू हुननि वटि उन शइ जी तालीम ई कान्हे। असां वटि जेके इस्पतालूं, पहिरीं ॻाल्हि त इस्पतालूं असांजूं उन लिहाज़ सां ॾिठो वञे त बिल्कुलु नल एंड वाइड आहिनि। असां वटि जेकॾहिं नॉर्मल बुखार हूंदो आहे त उन में बि का सुई डॉक्टर अड़ी हणी छॾींदो आहे, माण्हू मरी वेंदा आहिनि। केतिरा ई केसिस अहिड़ा थींदा आहिनि। त असां वटि जेका क़ौम आहे उहा माना जेका नंढे लेवल जी आहे, जिन खे एतिरी तालीम न आहे, जिन खे सम्झ न आहे, उहे सिर्फ़ु पेट गुज़र ताईं ऐं पंहिंजे उन्हनि सोचुनि में जेको आहे सो महदूद आहिनि, उन्हनि खे इन शइ जी अहमियत महसूसु नथी थिए। ॿी ॻाल्हि मां तव्हांखे हिकिड़ी ॿुधायां, ॿी ॻाल्हि मां हिकिड़ी चई हलां त जेके असांजा नंढा नंढा एरियाज़ आहिनि, चाहे उहे सिंध जा नंढा शहर हुजनि या सिंध जा वॾा शहर हैदराबाद कराची थी विया, जेके नंढा नंढा जेके एरियाज़ आहिनि उन्हनि शहरनि में, उते माण्हू आम जाम हिक ॿिए सां मिलनि था, ॿाहिरि निकिरनि था। पुलिस जेकॾहिं नाकाबंदी करे बि अथी त उहो वॾनि वॾनि शाहराउनि ते पुलिस आहे, पर जेके अंदरि ई अंदरि उन्हनि जा घर आहिनि ऐं उन्हनि जी जेके सोसाइटीज़ आहिनि उते उहे वेहनि था, गॾिजी खाइनि था ऐं गॾिजी करे उते रहनि था। इन जे करे केसिस कंहिं तरह सां घटि थियण जो जेको आहे सो रेशो घटि थी वियो आहे असां वटि, न त अदरवाइज़ जेकॾहिं इन शइ खे सम्झो वञे त शायदि असां कंट्रोल करे वञूं। सही। एजाज़ तव्हां थोरो ॻाल्हायो? अचे थो हाणे? हा, ज़बरदस्त, बहितरीन बहितरीन एजाज़, थैंक यू। तव्हां ॿुधायो त तव्हां कराची में वेठल आहियो एजाज़। वेलकम टू द शो। जी जी जी, कराची। वेलकम टू द शो। थैंक यू सर, थैंक यू। तव्हां ॿुधायो तव्हां कराची में जेको सूरत हाल ॾिसो पिया, तव्हांजो छा एनालिसिस आहे त असांजा माण्हू इनफैक्ट इहा गुरबत आहे जंहिंजे करे उन्हनि खे ॿाहिरि निकिरण ते मजबूर आहिनि, या कंफ्यूजन मेन सबबु आहे, माण्हुनि खे सम्झ में नथो अचे त असांखे घर वेहणो आहे या ॿाहिरि निकिरणो आहे? तव्हांजो छा हिन ते पर्सपेक्टिव? अच्छा साईं, गुज़ारिश इहा आहे त मां वेठा त असां कराची में, जीअं मंसूर भाउ हींअर ॿुधायो तव्हांखे ओवरऑल एनालिसिस तव्हां करे ॿुधायो समूरनि डिस्ट्रिक्ट्स जे हवाले सां। जीअं मंसूर अदे जो राब्तो आहे मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट जे दोस्तनि सां, पंहिंजे सहाफ़ी दोस्तनि सां, पॉलिटिकल माण्हुनि सां, ईअं असांजो बि राब्तो ज़ाहिर सभिनी घर वेठे अॼुकल्ह कम्युनिकेशन जो राब्ता सभिनी दोस्तनि जा आहिनि ऐं घर वेठे तव्हां सभिनी सां राब्ता करे सघो था। मुंहिंजो हिन प्रोग्राम शुरू थियण खां पहिरें मां तक़रीबन मुंहिंजी डेली जी रूटीन हूंदी आहे त आउं सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में दोस्तनि सां ॻाल्हाईंदो रहंदो आहियां ऐं इन हवाले सां अपडेट वठंदो रहंदो आहियां त छा सूरत हाल आहे हुतां माण्हुनि जी, जेके छाकाणि ज़ाहिर बेरोज़गार बि थिया आहिनि, इंडस्ट्रीज़ बंदि थियूं, ॿिया नंढा रोज़गार वॾा रोज़गार सभु बंदि आहिनि, माण्हू घरनि में वेही विया आहिनि। पर इहा सूरत हाल घणी आहे कराची ऐं हैदराबाद ताईं मौजूदु। ऐं तव्हांखे ॿियनि शहरनि जी जेका सूरत हाल ॿुधायां त मुंहिंजी हींअर प्रोग्राम शुरू थियण खां 15 मिंट पहिरें मुंहिंजी दादू में ॻाल्हि थी, मुंहिंजो नेटिव डिस्ट्रिक्ट आहे मुंहिंजी लाड़काणे में बि ॻाल्हि थी, मुंहिंजी घोटकी में दोस्तनि सां ॻाल्हि थी आहे, मुंहिंजी सखर में दोस्तनि सां ॻाल्हि थी आहे। त हुते तक़रीबन दोस्त जेके इन ॻाल्हि ते अचे त उते दोस्तनि जो घणो जेको हिते असां कराची में त वधीक केयर कयूं था, नो डाउट, हैदराबाद में बि उन ते अमल कयो थो वञे, पर उतनि नंढनि शहरनि में त बिल्कुलु कोन्हे। पर जेके डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स आहिनि उते बि एतिरो हुनखे सीरियस न वरितो पियो वञे। ऐं उनमें ॿ शयूं आहिनि हुन में। हिकु त माण्हू हुनखे जेको सीरियस न वठण जो हिकिड़ो इहो बि आहे, अॼुकल्ह जी सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ शयूं जेके वायरल थियनि पियूं, जेका चवनि था त पूरी दुनिया में इहे शयूं आहिनि, ॿियूं शयूं वायरल थियनि पियूं ऐं आम माण्हू जेको आहे उहो सभु फॉलो करे थो।
सोशल मीडिया खे अॼुकल्ह टीवी खां वधीक सोशल मीडिया खे घणो माण्हू व्हाट्सएप ग्रुप खे फेसबुक खे ट्विटर इन्हनि खे घणो फॉलो थो करे। असां ईअं न सम्झूं त जेको अमेरिका में या कैनेडा में लंडन में या यूरोप में या कराची में माण्हू वेठो आहे उहो अवेयर आहे ऐं आम माण्हू अवेयर न आहे। आम माण्हू असां खां वधीक अवेयर आहे सही ऐं आम माण्हू खे असां खां वधीक टाइम आहे छाकाणि सॼो ॾींहुं उहो इहो कमु थो करे। असां तव्हां ॿिया बि कमु शायदि कंदा हूंदासीं पर हुते जेको दोस्त वेठा आहिनि असांजा उहे सभु हर शइ खे मॉनिटर कनि पिया था। अच्छा थिए ईअं थो त उहे सभु दोस्त उहे सोशल मीडिया खे सभिनी शयूं ॾिसी ऐं पोइ उहा सभिनी पंहिंजे फैमिलीज़ खे पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाइनि था त हीउ सॼो ड्रामो आहे। हीउ कोरोना खे सीरियस न वरितो पियो वञे। जेका ॻाल्हि सीरियस आहे काफ़ी हद ताईं सीरियस आहे जंहिं शइ खे असां न पिया। ॿियो बेरोज़गारी अनएम्प्लॉयमेंट त सिंध में हुई आहे पर हिन इशू खां पोइ अञा वधीक मसइला थिया आहिनि प्रॉब्लम थिया आहिनि। पर नंढनि शहरनि में आउं ॿुधायां ईअं न त माण्हू हथ ते ॾेई वेही रहिया। नंढनि शहरनि में माण्हू सॼो कल्चर जेका ज़ाहिर आहे असांजो ॻोठ तव्हांखे ख़बर आहे तव्हां त बहिराड़ी जाऊं असां बहिराड़ी जाऊं त एग्रीकल्चर बेस असांजा जेको तक़रीबन मज़दूर या हारी जेके आहिनि या ॿिया जेके कमु कंदा आहिनि उहे कमु कनि पिया था। इवन आउं जंहिं ॻोठ में रहंदो हुउसि उतां मां पुछा कंदो आहियां फीडबैक वठंदो हुउमि त माण्हू सिरुनि जे बटन ते कमु कनि पिया था बनियुनि ते पंहिंजो कमु कनि पिया था लाबारा कनि पिया था हर शइ कमु कनि पिया था। मंसूर जेका एजाज़ भाउ ॻाल्हि करे पियो ऐं इहा ॻाल्हि बिल्कुलु महसूसु थिए थी ऐं घणनि माण्हुनि सां जिन्हनि सां असां बि सिंध में ॻाल्हायूं था उहे इहो ई चवनि था दादा हीअ फलाणे मुल्क जी साज़िश आहे हीअ फलाणो मुल्क ॿिए मुल्क खे कटेल करण जे लाइ सॼी हरकतूं वेठो करे ऐं हीअ सॼो ढोंग आहे हिन में कुझु बि सब्सटेंस कोन्हे ऐं इहा का बीमारी कोन्हे। तव्हां छा सम्झो था त कराची जहिड़े शहर में बि माण्हुनि जी इहो मौक़ुफ़ आहे तव्हांजे ख़्याल मंसूर? तव्हांजो आवाज़ न पियो अचे साईं ॿुधण में थोरो सवाल रिपीट कंदो काज़ी साहब? अच्छा हाणे सही अचे पियो आवाज़? हाणे ठीकु आहे थोरो डिस्टर्बेंस थिए पई। अच्छा मूं चयो त हीअ एजाज़ तमामु इम्पोर्टेंट ॻाल्हि कई त असांजे सिंध में हिन वक़्तु बि माण्हू इहो पिया चवनि त न साईं इहो सॼो कूड़ आहे ढोंग आहे ऐं इहो त को इशू ई कोन्हे सॼो फलाणे मुल्क जे ॿिए मुल्क खे कटेल करण जे लाइ सॼी साज़िश आहे ऐं एक्चुअली हिन जो को वजूद कोन्हे। तव्हां छा सम्झो था त कराची में बि अहिड़ी सूरत हाल आहे जो माण्हू इहा सोच रखनि था? कराची जी सूरत थोरो अजीब ऐं ग़रीब आहे बल्कि ॿिनि ॾींहंनि खां पोइ वठी जेको आहे सूरत बिल्कुलु हाणे तब्दील थी वई आहे। जेको शबीर ॿुधायो न दुबई में स्मार्ट लॉकडाउन आहे त प्राइम मिनिस्टर साहिबु असां वरी पंहिंजे स्मार्ट लॉकडाउन करे छॾियो आहे। उन करे कल्ह खां वठी जेका ट्रैफिक जी सूरत हाल आहे उहा माना रूटीन खां तक़रीबन हाणे बराबरि अची वई आहे। जेका कराची जी लाइफ रूटीन जी हुई उनजे बिल्कुलु असांखे वेझे वेझे ॾिसण में आयो आहे। कल्ह बि मां कराची मुख़्तलिफ़ इलाइक़नि में विज़िट कयो आहे अॼु बि ड्यूटी ते वियो हुउसि त मूंखे तमामु काफ़ी ट्रैफिक नज़र आई। बल्कि बाज़ारूं जेके आहिनि सो जेके नंढियूं वॾियूं बाज़ारूं आहिनि वॾा शॉपिंग मॉल न जेके नंढा नंढा इलाइक़ा आहिनि उते बाज़ारूं माण्हुनि जी रश सां एतिरी भरी पई हुई जो तव्हां तस्वर नथा करे सघो। पर एतिरे ताईं जो मूंखे कुझु सामान वठिणो घर जो रोज़ जे लाइ त वियुमि त ॿ टे माण्हुनि अची मूंखे पुठी ते हथु रखियो मूंखां छिरिक निकिरी वियो त मूं हुननि खे चयो त दादा महिरबानी कर मूंखे पुठी ते हथु न रख त हुन चयो ख़ैर त आहे। मूं चयो हा मां बिल्कुलु ख़ैर आहियां। सो तव्हां यकीन करियो त मतिलबु ॿारनि जे भेट में त हिते ठीकु आहे काफ़ी माण्हुनि में शऊर बि आहे पर काफ़ी माण्हू अञा हुनखे नॉर्मल था वठनि। हाणे तव्हां तसवर कयो त 2-3 ॾींहं अॻु में हिकिड़े मुंहिंजे रिश्तेदार फ़ोन कई लाड़काणे मां मूंखे फ़ोन करे हुन चयो मां हैरानगी थी मूंखे चवंदो मामा कर ख़बर भला इहा ॻाल्हि सही आहे कोरोना वारी आहे हे वलपुर असांखे टिजरनि था। मूं चयो ख़ुदा जा बंदा एतिरा माण्हू मरी विया एतिरा दाख़िल आहिनि तोखे छा माण्हू छाजे लाइ टिजरनि था जेको आहे अलाए यार माण्हुनि जी ख़बर पए कान थी। जॾहिं माण्हू इहो सुवाल कंदा आहिनि त साईं इहो सॼो कूड़ आहे छा? मूं चयो दादा इहे जेकॾहिं ॿिनि मुल्कनि जी जंग आहे या आलमी का हिकिड़ी जंग हले पई मुल्क जे विच में हलो उहा जंग हूंदी पर तुंहिंजो मुंहिंजो उन जंग सां को वास्तो कोन्हे। तोखे मूंखे इहो ॾिसणो आहे त माण्हू पंहिंजे अखियुनि जे साम्हूं बीमार बि थियनि पिया ऐं मरनि बि पिया। त
पोइ त असांखे पंहिंजो बचाव करिणो आहे न, छाकाणि जो असां हिन बीमारीअ सां त कोन मुक़ाबिलो करे सघंदासीं न। हाणे कंहिं हुनखे साज़िश तहत हिन वायरस खे इंट्रोड्यूस कयो आहे, जेको कयो आहे तंहिंमें तुंहिंजो ऐं मुंहिंजो छा वञे। असांखे हिन बीमारी खां पंहिंजो पाण खे बचाइणो आहे। तहरीम, तव्हां ॿुधायो त जी जेको सिंध में हैदराबाद शहर में तव्हां वेठल आहियो, हैदराबाद में लॉकडाउन जी छा पोज़ीशन आहे हाणे, जेको स्पेशली जेको स्मार्ट लॉकडाउन वारी कहाणी शुरू थी आहे उन खां पोइ? जीअं त मूं पहिरियों ई ॿुधायो त काफ़ी जेके वॾा वॾा इलाइक़ा आहिनि जेके असां सम्झ वारा पढ़ियल लिखियल इंसान जे एरिया में रहनि था, जेके फैमिलीज़ रहनि थियूं, त उहे उनखे चङी तरह सां फॉलो कनि थियूं। लेकिन जिते असांजा ही मार्केट वारा इलाइक़ा थी विया, वॾी असांजी बोरी बाज़ार वग़ैरह इलाइक़ा थी विया, उन पासे तव्हांखे जेको रश मुसलसल नज़र ईंदी। हाणे जेको इहा आहे त जीअं तव्हां इहो कंटिन्यूसली इहो सवाल कयो पिया त इहे फॉलो इन खे छो नथा करनि। एॾे स्मार्ट लॉकडाउन जो बि थी वियो, अनाउंसमेंट थी वई, या लॉकडाउन जी टाइमिंग बि सेट हुई, त तव्हां ॾिसो इनिशियली बेसिस को असां छा फॉलो कयो आहे। इहो सभु हूंदो आहे त लॉ ते, अगरि असांखे इन लॉ ट्रैफिक रूल्स ॾिसो असां तोड़ूं था त असांखे उते फाइन मिलणु घुरिजे, त डेफिनेटली त विल डोंट नेक्स्ट डू एनी टाइम, नेक्स्ट टाइम असां कोन करे सघंदासीं असां। लेकिन जॾहिं असांखे ख़बर आहे त असांखे जेको आहे पुलिस वारा बीहारे छॾंदा या कुझु पर्ची कटे करे वठी छॾंदा, त नेक्स्ट टाइम आउं आराम सां वरी बि सिग्नल तोड़े करे या रॉन्ग वे में एंटर करे हली वेंदमि। जॾहिं मूंखे फील आहे त मूंखे सज़ा कोन मिलंदी, त इट मीन्स आउं डेली रूटीन ते उहे ई पंहिंजी जेके लॉकडाउन जेके आहिनि कानून आहिनि उनजे ख़िलाफ़ ज़रूरु कंदमि। त हाणे बि ही जेकी लॉकडाउन जी सूरत हाल आहे, जेके स्मार्ट लॉकडाउन जेको ॿुधायो पियो वञे, उनजे बावजूद बि फॉलो छो नथा करनि, उनजो बेसिस ई इहो आहे त असां आदी न आहियूं त असां कानून खे फॉलो कयूं, कानून खे फॉलो कयूं। त इहा असांखे इनिशियल बेसिस में अगरि असांखे आदत हुजे हा या असांखे पनिशमेंट जी ख़बर हुजे हा त डेफिनेटली असां उहो कमु कयूं ई कोन हा। इन जी वजह खां काफ़ी जेके नॉन सीरियस माण्हू जेके आहिनि, जेके ख़ासि तौर ते अनएजुकेटेड पर्सन्स आहिनि, ऐं जीअं सोचनि था त अच्छा ही वबा सही आहे या वाक़ई रिटर्नली आहे या न आहे, जीअं तव्हां बि ॻाल्हि कयो पिया त माण्हू अखियुनि ॾिसे त पोइ बि ॾिसे। लेकिन इन में थोरी सी फिकर आउट आउं थोरी इहा ॻाल्हि करणु चाहींदमि त ॿाहिरि मुल्क में इटली थी वियो, ईरान थी वियो, या तव्हां अमेरिका ॾिसो, इन्हनि में एतिरी डेथ रेशो जेको कंटिन्यूस असांजे निस्बत, असांजे पाकिस्तान जे मुल्क जे निस्बत वधीक आहे। उन में न, कुझु पर बायोलॉजिकल इन जो हिकिड़ो सबबु इहो बि आहे, जेका शइ असांजा जेके एनालिस्ट्स आहिनि उहे बि इन ॻाल्हि खे जेको आहे सो नज़रअंदाज़ कनि था त अमेरिका में पहिरियों केस 21 जनवरी ते इंट्रोड्यूस थियो ऐं असां वटि पहिरियों केस 26 फेब्रुअरी ते रिपोर्ट थियो। ऐं जेकॾहिं सही तव्हां कंपेरेटिव एनालिसिस कंदा त जेतिरा ॾींहं अॼु असां वटि थिया आहिनि 26 फेब्रुअरी खां वठी अॼु 25 मार्च ताईं, ओतिरनि ॾींहंनि में अमेरिका में डेथ रेशो पाकिस्तान जे डेथ रेशो खां बि घटि हो। उन खां पोइ इहो ई ही मूं ॻाल्हि कयो। मामलो एस्केलेट थियो आहे। ये छो थियो आहे, इन जे वजह काफ़ी कुझु आहिनि, कुझु ब्रेन्स आहिनि, त हाणे जेके बि लॉजिकल सोचनि था त उहो असां उन्हनि ते आऊं डिस्कस करणु कोन चाहींदमि। लेकिन थोरो बायोलॉजिकल जेकी मुंहिंजी रिसर्च पढ़ी, जेके असां सोचूं पिया अॼु जेके हा, मूं वटि नेट थोरो सही नथी हले, ख़बर न आहे छो कटिजे थी। जे मूंखे थोरो 2-3 मिंट वठो त पोइ हा, नेट ते हिननि प्रोग्रामनि खे घटि सपोर्ट कंदी आहे। शबीर तव्हांजी पिक्चर कोन पई अचे ऐं तहरीम वटि बि लॻे थो लाइट हली वई आहे। सभिनी लाइट हली वई आहे। हा, मुंहिंजो थोरो मौक़फ़ वठो त हा शबीर, हा ॻाल्हायो, हिन तव्हां प्रोग्राम खे ॿुधायो छा सिचुएशन आहे ऐं तव्हां इनखे स्मार्ट लॉकडाउन जेको थिए पियो तंहिंखे कीअं ॾिसो था? तमामु बहितरीनु। मां त उहो ई चयो त जीअं हिते दुबई स्मार्ट आहे, दुबई स्मार्ट गवर्नमेंट आहे, हिन जेके बि प्रोग्राम शुरू खां वठी हाणे न पर हमेशह खां स्मार्ट कंदी थी अचे। इवन हिन वक़्तु करोना ते बि स्मार्ट प्रोग्राम हुननि जेको इंट्रोड्यूस कयो आहे, त तमामु बहितरीनु। उन में उहा ई ॻाल्हि आहे त स्मार्ट इन करे आहे त तव्हां पंहिंजी एक्टिविटीज़ बि कंटिन्यू रखो, कंहिं शइ खे डिस्टर्ब बि न कयो, पर जेके ज़रूरियात ज़िंदगी आहिनि उहे उन्हनि खे अप्लाई कयो, पर जेके गैर ज़रूरी आहिनि या जिन जी इम्पोर्टेंसी एतिरी न आहे, जंहिंमें मिसाल ॾियां त हॉस्पिटल्स में टोटली अनाउंस थियल आहे त सवाइ इमरजेंसी जे काई बि ट्रीटमेंट न थींदी, कोई चेकअप न थींदो।
OPDs क्लोज आहिनि। हाणे आउं पाण हॉस्पिटल में आहियां त सुबुह जो असांजी क्लिनिक ओपन हूंदी आहे, पर OPDs मतिलबु सोशल डिस्टेंस ऐं उहो ई माना उन हिसाब सां सभिनी हॉस्पिटल्स खे मतिलबु स्ट्रिक्टली मना आहे त इमरजेंसी खां सवाइ कोई बि पेशेंट न आहे ॾिसणो। ऐं उन खां अलावा जेको मस्जिद आहे उहो टोटली ब्लॉक आहे। उन खां अलावा सोशल एक्टिविटीज़, अच्छा जेके बि माना रूल रेगुलेशन्स आहिनि हिते एक्टिविटीज़ जा, मॉल्स में, होटलिंग में, चाहे उहो ट्रांसपोर्टेशन, हाणे जीअं टैक्सी आहे त टैक्सी में सिर्फ़ु 2 माण्हू ट्रेवल कंदा। पोयां टैक्सी ड्राइवर खे छा कयो, हुननि प्रोटेक्शन लॻाए ॾिनी आहे त पोयां सिर्फ़ु 2 माण्हू सोशल डिस्टेंस सां वेहंदा। अहिड़ी तरीक़े सां बस में जेको आहे उहो बस में बि इन तरीक़े सां त हिकिड़ी सीट छॾे 3 सीटूं माना। मॉल में बि साॻी तरीक़े सां, मॉल में जेके सिनेमा वग़ैरह आहिनि या प्ले लैंड आहिनि, जेके ॿारनि जूं जेके बि एक्टिविटीज़ जूं शयूं आहिनि या जेके पार्क वग़ैरह हूंदा उहो टोटली क्लोज़ हूंदा। त मतिलबु सोशल लाइफ जेका गैर ज़रूरी न माना जेका हिन वक़्तु उनजी एॾी इंपॉर्टेंस न आहे उनखे उन्हनि उहो ई क्लोज़ रखियो आहे। जीअं कारोबार आहे, बिज़नेस आहे, टोटली महीने खां वठी बंदि रहियो। हाणे बार्बर शॉप आहे त बार्बर शॉप कटिंग कंदो पर ॿियो को कमु न कंदो, माना उते हूअं जेके ॿियूं हुन जूं एक्टिविटीज़ हूंदियूं त मालिश आहे, मसाज आहे, हीअ आहे, उहो बंदि हूंदो। टोटल जेके बि क्लब वग़ैरह आहिनि उहे टोटल बंदि हूंदा। मतिलबु अहिड़े क़िस्म जी हिननि इंट्रोड्यूस कई आहे जंहिंमें कम बि हलंदो रहंदो, छो त ज़ाहिर आहे निकिरे लंबे अरसे ताईं। अहिड़ी तरह असां पंहिंजी गवर्नमेंट खां बि इहा ई हिकिड़ी उमेद रखूं त सिंध में, ऐं थोरो सिंध खे बि कंपेयर कंदो हलंदुसि, हिन सां पाकिस्तान खे त कंदुसि ई कंदुसि, पर सिंध खे ख़ासि जी करे, जी जी छो त जेका सिंध गवर्नमेंट एक्शन त सुठा थी वठे, पर हिकिड़ी ॻाल्हि अञा ताईं गैप आहे इहो ई त एक्शन सां नज़र त अचनि था पर उहे इम्प्लीमेंट किथे था, इहो कुझु नथो थिए। हाणे जीअं मिसाल ॾियां हिते त हिननि हिकिड़ो हिते इलाइक़ो जेको जिते घणे खां घणा केस मिलिया, दुबई जो मेन मशहूरु डेरा मार्केट आहे जिते सॼी दुनिया खां माना बिज़नेस थींदो आहे। हाणे उहो हुननि टोटली क्लोज़ करे छॾियो, टोटली लॉकडाउन। हाणे उहो जो लॉकडाउन कयो छो त हुते सभ खां पीक ते केस मिलिया, त हुननि हिकिड़े तरीक़े सां लॉकडाउन कयो, पर हुननि हिकिड़ी NGO आहे बैतुल ख़ैर, उनखे हुननि ठेको ॾिनो त बाबा मानी जेका बि सप्लाई हूंदी डेली, माना जेतिरा बि हज़ारनि जे तादाद माण्हू आहिनि, मिलियन माण्हू रहनि, उन्हनि खे उहे सपोर्ट कंदा, उहे पहुचाईंदा। उन्हनि जो हिकिड़ो माना हिलाले अमर जो सिस्टम, मतिलबु जेसिताईं असांजी गवर्नमेंट बि जेसिताईं इहे शयूं इम्प्लीमेंट न कंदी, भई अञा रूल त कढी छॾियो त भई ठीकु आहे फलाणो इलाइक़ो लॉकडाउन कयो, बाबा उनजो सिस्टम बि त ठाहियो न। फॉर एग्जाम्पल जीअं असां वटि ईदी आहे, असां वटि जेका आहिनि सैलानी वेलफेयर ट्रस्ट आहे, उन खां पोइ ख़ादमी सिंध फाउंडेशन आहे, असांजी सिंध दोस्त आहे, जेके बि वेलफेयर जेके ग्रुप्स आहिनि, भई उन्हनि जे हिकिड़ो हवाले कमु कयो, बाबा हीउ बजट आहे, हीउ कमु तव्हांखे करिणो आहे हिन हिसाब सां। त जेसिताईं असां सिस्टम PDC हिकिड़ो जो फार्मूलो आहे न, अदी मारी बि पाण उनखे वधीक कंदी त हिकिड़ो हूंदो आहे न त प्लान डू एक्ट। त हाणे जेकॾहिं असां उनखे अप्लाई न कंदा वेंदासीं, छो त हिन वक़्तु असांखे को वॾो टाइम फ्रेम न आहे त असां वेही महीननि ताईं सालनि ताईं उनखे वेही ॾिसूं पोइ उहो एक्शन वठूं, न विदिन द डेज़। हाणे दुबई छा थी करे, अॼु हिकिड़ो फार्मूलो अप्लाई कयईं, ॾिठूं जेकॾहिं हिन फार्मूले में कुझु बि बहितरी आई त उहो कंटिन्यू कनि था, पर जेकॾहिं सम्झनि था त इहो फार्मूलो माना सही न हलियो त सुभाणे वरी ॿियो फार्मूलो था अप्लाई कनि। हाणे हिननि छा कयो, पहिरें ॾींहुं जीअं हिननि लॉकडाउन कयो, टोटल हिननि कैमरा ऑन करे छॾिया, जेके रोडनि ते जेके डाडार कैमरा आहिनि, सभिनी गाॾियुनि खे राडार आहिनि। उन सां छा थी वियो त माण्हू कॉन्शियस थी वियो त बाबा हरू मूवमेंट न आहे करणी, जेको रोड ते वञे पियो हुनखे 6 राडार लॻा, हिकु जो फाइन हज़ारनि जे रुपयनि धर्मनि जे हुन में अची वियो। असां वटि उहा जेसिताईं असां लेवल ऑफ सोफिस्टिकेशन असां वटि पाकिस्तान में ऑब्वियसली कोन्हे, पर ही जेको तो प्लान डेवलप एक्ट वारो जेको फार्मूलो ॿुधायो आहे, ऐं अदी मारवी अञा थोरो अॻिते मां थोरो ॿ लफ़्ज़ ॻाल्हायां, थोरो ॿ जी पूरा साईं, जी 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 जीअं हाणे असां अदी तहरीम उहा ई ॻाल्हि कई त जेको असां वटि सिंध में मसइलो आहे त माण्हू जेके बेरोज़गार थिया या साइको इशू जेको थी वियो आहे, त माण्हू जेके आहिनि जेके बेरोज़गार वेठा आहिनि या जिन खे माना खाइण जे लाइ न आहे, दैट्स ट्रुथ। मतिलबु इहा ई त ॻाल्हि आहे त असां हाणे असां सोशल एक्टिविटी जीअं तव्हां ॾिसो था त सिंध दोस्त सथ जे तहत असां कयूं वेठा, हितां असांजो सरपरस्त डॉक्टर सलीम शेख आहे, उते दादा रज़ाक जोतो ई आहे, पर तव्हां यकीन कंदो त डेली असांखे एतिरा मैसेजिस था अचनि त माना उहा ई ॻाल्हि आहे त जेसिताईं असां उन्हनि माण्हुनि खे उन हद ताईं न पहुचाईंदासीं तेसिताईं असां कुझु बि नथा करे सघूं। माण्हू उहा ई ॻाल्हि आहे त चवनि था त बाबा असां भले वायरस लॻे, करोना थिए, पर असांजा बच्चा बुख था मरनि, असांजे बच्चनि जो इलाजु नथो थिए, असां माना अड़ियूं था कयूं। इहो जेसिताईं असां अमल न कंदासीं त असां सिंध में कुझु नथा करे सघूं। अलाह न करे उहा ई डॉक्टर जेके उते रड़ियूं था कनि त रोडनि तां लाश खाइणा पवनि।
अलाह न करे इहो बि मामिलो थी सघे थो। महिरबानी अदा मशहूद, बाक़ी हाणे वञी वठो। वरी महिरबानी शबीर तव्हांजी। ऐं आई अंडरस्टैंड कि तव्हां वटि नेट जूं कॉम्प्लिकेशंस बि आहिनि। तव्हां जेकॾहिं रहो था लाइन ते त मोस्ट वेलकम। जेकॾहिं तव्हां डिस्कनेक्ट थी विया त तव्हांजा वॾा कुर्ब तव्हां असांखे जॉइन कयो। अदी मालवी जे तरफ़ अचां थो। अदी जेको शबीर चयो प्लान डेवलपमेंट एक्ट, तव्हां एजुकेशनिस्ट बि आहियो, तव्हां ॿुधायो त तव्हां इनखे सम्झो था कि इहो पाकिस्तान जे लाइ प्रैक्टिकली पॉसिबल आहे जो डे टू डे बेसिस ते? हालांकि गवर्नमेंट चए त पई त असां रोज़ जेको आहे सो असांजी कोर कमेटी जो हंगामी मीटिंग थींदी आहे, असीं उन जे बुनियाद ते फ़ैसिला कंदा आहियूं, पर तहक़ीक़ इहो ग्राउंड ते थिए पियो या न? उहा ई ॻाल्हि जेका मां पहिरियों चई त असां वटि जेको आहे सो काफ़ी जेको आहे सो गैप आहे हर शइ में। हाणे जीअं अदा शबीर ॻाल्हि कई त गवर्नमेंट काफ़ी शयूं करे थी पर हुन ते इम्प्लीमेंट नथो थिए पियो। मेन शइ इहा त असांजे जेको पाकिस्तान में या सिंध में ख़ासि तौर पे जेके बि एक्टिविटीज़ थियनि थियूं, माना हिननि जूं मीटिंग्स त थियनि थियूं पर हुन ते इम्प्लीमेंट सही तरह नथो थिए। आवाज़ अचे थी अथव? जी, तव्हांजी आवाज़ अचे पई आहे मूंखे त बिल्कुलु। उन ते इम्प्लीमेंट न थिए पियो। हेलो, न मूंखे नथो अचे। तव्हांजो अचे थो? आवाज़ हाणे आवाज़ अचे थो अदा? हाणे आवाज़ अचे थो अदा एजाज़? बिल्कुलु तव्हांजो आवाज़ अचे पियो, मां बि ॿुधी सघे थो। तव्हांजो आवाज़ हाणे अचे थो? हाणे अचे थो? तव्हांजो आवाज़ हा दी अचे पियो, तव्हां ॻाल्हायो। हा, हाणे अदा अचे थो आवाज़? जी जी जी, तव्हां ॻाल्हायो। मेन शइ इहा आहे त असां वटि जेकॾहिं सीएम डिसीशन्स वठे बि थो त हालांकि ॾिठो वञे त सभ खां पहिरीं हिननि जा जेके शुरू खां कम रहिया आहिनि उन्हनि में असां सेटिस्फाइड न रहिया आहियूं, चाहे उहो कहिड़े बि हवाले सां कमु हुजे। जीअं मां पहिरियों चयो त असांजे कंहिं बि जेको आहे सिंध जे कंहिं बि जेको आहे सो डिपार्टमेंट में सही कमु कॾहिं बि कंहिं जाइ ते न थियो आहे। पर हिन वक़्तु जेको असांजो सीएम सीरियस थी करे जेको आहे सो हलियो आहे, पर हुनखे ताउन नथो कयो वञे, उन ते बि हुनखे डिसीशन वठण जी ज़रूरत मां सम्झां थी आहे। जीअं हॉस्पिटल्स आहिनि या जीअं असांजा काउंसलर्स आहिनि। अदा शबीर हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कई त असांजा जेके बि हिते NGOs आहिनि जीअं ख़ादिम सिंध या ॿियनि सभिनि जो हुननि ज़िक्र कयो। मां सम्झां थी असां जेके अलॻि अलॻि तरीक़े सां असां कमु कयूं था, हर को पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां कमु करे थो। मां कयां थी, मुंहिंजा कुझु ॿ टे रिसोर्सिस आहिनि। असां जेसि ताईं वॉलंटियरिज़म खे सॼी सिंध में पखेड़े करे कमु न कंदासीं ऐं असांजो जेसि ताईं पाण में कनेक्शन न हूंदो सभिनी शहरनि में, त असांखे ख़बर ई न पवी सघंदी त असां कहिड़े तरीक़े सां कमु कयूं था। उन में ॾिठो वञे हिन वक़्तु जेका असांजी सूरत हाल आहे इहा जंग जी सूरत हाल आहे, जीअं जंगियुनि में हूंदो आहे। उन वक़्तु इहो ॾिठो वेंदो आहे त जीअं त असां मेडिकल टर्मिनोलॉजी एतिरी नथा ॼाणूं, पर असां जेको कमु करे सघूं था असां सभिनी खे जेको आहे सो वरक पुंजे निकिरण जी ज़रूरत आहे। अदा जन ॻाल्हि कई दादा रज़ाक जन जी, मां हिते हिकिड़ो वाक़ियो पेश कंदमि त कुझु वक़्तु पहिरीं हिकिड़ा केस असां वटि आयो जेके वीचारा टोटली नाबीना हुया। उन्हनि खे मूं फैसिलिटेट करणु चाहियो सखर में हुननि जे इलाज जे लाइ। त हुननि छा कयो त काथे ख़ैरात मिलणी हुई त दादा रज़ाक सां मां पाण कॉन्टेक्ट में हुयमि। हुननि खे मूं चयो थोरो तव्हां हिननि खे बस में विहारे मोकिले छॾियो, पर हुननि माण्हुनि इलाज खे अवलियत ॾियण जे बजाए हुननि छा कयो त हू हलिया विया ख़ैरात वठण लाइ। हुन माण्हूअ जा तक़रीबन 7-8 ॿार नाबीना हुया। हुननि इलाज खे अहमियत न ॾिनी पर हुननि जेको आहे सो ख़ैरात खे अहमियत ॾिनी। हिकिड़ी ॻाल्हि त इहा। ॿी ॻाल्हि जेका अदा एजाज़ जन कई त हिकिड़ो माण्हू जेको सोशल मीडिया ते हर वक़्तु वेठो आहे उहो उनखे उन ते यकीन थो करे। असां वटि बदकिस्मतीअ सां मजबूरी इहा आहे त माण्हू मजबूर आहे उन्हनि ॻाल्हियुनि ते जेको आहे सो हो करण जे। मेन शइ इहा आहे त उहो सीरियस न आहे। जॾहिं सीरियस न हूंदो त पोइ काई बि लेम एक्सक्यूज़िस वारी ॻाल्हि खे हू आराम सां यकीन कंदो। पर उन ई टीवी में असांजा डॉक्टर्स बि अचनि था, उन ई टीवी ते असांजो CM बि अचे थो, उन ई टीवी ते असांजा ED ऐं ॿिया जेके इदारा आहिनि उहे बि अची करे पंहिंजा मैसेजिस ॾियनि था। पर आम माण्हू खे उहो ई सम्झणो आहे जेको हुनजे ज़हन में आहे। जेसि ताईं हिननि जी मेंटल थेरेपी न थींदी, जेसि ताईं हिननि खे असां मोबिलाइज़ न कंदासीं, जेसि ताईं असां हिननि खे तालीम न ॾींदासीं तेसि ताईं उहो सही ॻाल्हि न सम्झंदा, भली सुठियूं ॻाल्हियूं हुननि जे साम्हूं अची वञनि। ॿी ॻाल्हि मां इहा चवणु चाहींदमि त अदा शबीर जन बि हिते वेठा आहिनि, तव्हांखे ख़बर आहे त केतिरियूं ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि या केतिरियूं NGOs आहिनि। कुझु अहिड़ियूं आहिनि जेके काफ़ी फंडिड आहिनि, कुझु अहिड़ियूं आहिनि जेके वीचारियूं हथे ख़ाली बि आहिनि, दोस्तनि जी मदद सां कनि था। पर मां इहा ॻाल्हि सम्झां थी त असांजा जेके रज़ाकार आहिनि जेके बि सिंध में आहिनि सॼा,
उन्हनि सभिनि सां हिकिड़ो कॉन्टेक्ट करणु घुरिजे। जीअं हिते असां कॉन्टेक्ट में आहियूं, पोइ भली फेसबुक जे ज़रिए जेकॾहिं हिकिड़ी मां पोस्ट रखां थी त हैदराबाद जे कंहिं माण्हू खे राशन खपे त असां अलाए कहिड़नि कहिड़नि शहरनि जे माण्हुनि खे रज़ाकारनि खे खणी था अचूं। अहिड़े तरीक़े सां असां सभई रज़ाकार मतिलबु हिकिड़े प्लेटफॉर्म ते अची करे उन्हनि शहरनि खे फॉलो कयूं। ऐं असांखे जेकॾहिं मां शिकारपुर शहर जी आहियां त मूंखे ख़बर हूंदी त हिते कहिड़ा कहिड़ा पाड़ा आहिनि, कहिड़नि कहिड़नि माण्हुनि में ग़रीब माण्हू रहनि था ऐं कहिड़ा कहिड़ा माण्हू मुस्तहिक आहिनि। त असां ओड़े तरीक़े सां रज़ाकारियत खे फ़रोग़ ॾियूं ऐं पाण में मिली करे उन्हनि जी मदद कयूं। उनमें कोऑर्डिनेशन एग्ज़ैक्टली पर उनमें हिकिड़ी ॻाल्हि इहा थींदी त जेके लालची माण्हू आहिनि उन्हनि खे असां साइड ते करे सघंदासीं। शहर जा ॼाणू माण्हू उन्हनि माण्हुनि ताईं आसानी सां एक्सेस हासिल करे सघनि था जिन खे वाक़ई ज़रूरत आहे। बाक़ी जीअं अदा जन चयो त मैसेजिस अचनि था, फ़ोन अचनि था, मूंखे एॾा मैसेजिस अचनि था ऐं मेन ॻाल्हि इहा आहे त असांखे ख़बर नाहे त फलाणे शहर में केतिरो मुस्तहिक केरु आहे। असां त हुन में कयूं था, पर जेकॾहिं रज़ाकार असां सभई मिली करे कंदासीं त मां सम्झां थी त इन बुख ऐं इन बदहाली ते असां अदी मालवी जेका ॻाल्हि कई आहे मेंटल थेरेपी जी, मूंखे ख़बर आहे त तव्हां योगा जी थेरेपी ते तमामु घणो फोकस रखो था। तव्हां छा सम्झो था सिंध जे माण्हुनि खे इन स्ट्रेसफुल सिचुएशन में छा करणु घुरिजे जो हुननि जी मेंटल थेरेपी गॾोगॾु थी सघे? एजाज़ न, एजाज़ वटि असांजो आवाज़ वञे कोन पियो। मंसूर वॾो टेक्निकल प्रॉब्लम आहे एजाज़ सां। अच्छा मंसूर, ॻाल्हि ॿुधो, हाणे तव्हांजी तरफ़ अचां थो जेसिताईं एजाज़ सां वरी कनेक्शन थिए। हीउ जेको कराची में 24 डॉक्टरनि जी प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे ऐं उन खां पोइ सब्सिक्वेंटली पीएमए लाहौर में इन क़िस्म जो जेको आहे सो रिक्वेस्ट कई आहे, बल्कि कल्ह त डॉक्टर्स छोकिरियूं जेके रुनियूं पे त महिरबानी करे लॉकडाउन फोर्स करियो ऐं न त हिते असां लाशा रोडनि ते पिया हूंदासीं, उन्हनि खे खणण चढ़ाए पवंदासीं। तव्हां छा सम्झो था त ही डॉक्टर जे लेवल ऑफ फ्रस्ट्रेशन ते हाणे पहुची विया आहिनि? इन में जेकॾहिं हुकूमत हंगामी बुनियाद ते कमु न कयो त तव्हां छा सोचो था त सिंध जी सिचुएशन वञी बीहंदी? मंसूर। मशहूर साहब, जेतोणीकि 2010 जी जेका महाॿोॾि आई हुई, उहा ॿोॾि में मूं मुंहिंजे दोस्तनि असां कवर कयो हुते कराची में वेही करे, ऐं उन में 8 मिलियन माण्हू मुतासिर थिया, यानी 80 लख। पर हीअ जेका कोरोना सबबु असांजे सूबे जा 5 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि। सही, हीअ सूरतहाल उन खां वधीक इंतिहाई ख़तरनाक आहे। ऐं सरकार वटि जेके वसीला आहिनि, मां तव्हां सां पोइ भेरे बि ज़िक्र कयो हुयो ऐं मां हाणे बि रिपीट कंदुसि त उन्हनि जी दुरुस्त नमूने सां विरासत कोन पई थिए। ऐं डॉक्टरनि ॾे बि अचां थो, जेको तव्हांजो सुवालु आहे, पर असुलु जेको आहे त सिंध गवर्नमेंट ऐं उन जा जेके मातहत इदारा आहिनि, जीअं बल्दियाती इदारा आहिनि, जीअं मां तव्हांखे ॿुधायो हुयो त उन्हनि खे ओज़ेटी शेयर आक्टाए ज़िला टैक्स शेयर जे नाले ते जेको हर महीने 5 अरब 78 करोड़ रुपया मिलनि था, उन में 50% त करप्शन जे नज़र थी था वञनि, जेके खाई था वञनि। ऐं 1745 टोटल लोकल काउंसल्स आहिनि, जंहिंमें यूनियन काउंसिल, यूनियन कमेटियूं, टाउन काउंसिल, टाउन कमेटियूं, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल कॉर्पोरेशन खां वेंदे कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन ताईं। त उन्हनि खे जेकॾहिं 50% सिंध गवर्नमेंट जेकॾहिं नथी ॾिए त असांखे, तव्हांखे, सिविल सोसाइटी खे हिकिड़ो प्रेशर डेवलप करिणो पवंदो त बाबा जेको 50% तव्हांखे ओज़ेटी शेयर मां 50% एनी आओ कढो, माण्हुनि खे ॾियो ऐं मुकमल लॉकडाउन कयो। ऐं मुकमल लॉकडाउन इन सूरत में थिए त तव्हां उन्हनि खे कुझु घर में राशन त पुॼायो। जेकॾहिं 2 अरब 56 करोड़ रुपया जेके 50% जे में थियनि था, बल्कि 7-8 करोड़, त जेकॾहिं उहे विराइजनि हिकिड़े महीने जे लाइ हर वार्ड में यूसी रहे थो, यूसी जे इलाइक़े में, त मूंखे नथो लॻे त को मुस्तहिक रहिजी वेंदो। इन सूरत में ई पॉसिबल आहे त मुकमल लॉकडाउन थिए। रहियो तव्हां वारो सुवाल डॉक्टरनि जो, त डॉक्टर दुरुस्त आहिनि, हू सम्झनि था, उनखे ख़बर आहे त माण्हू जेके आहिनि सो सरकारी जेके आहिनि हुकुम, उनखे सही नमूने मञनि कोन था, उन ते अमल नथा कनि ऐं ॾींहों ॾींहुं केस वञनि था। ऐं इहो केस जीअं वधिया त पोइ अस्पतालनि जे में ॾाढो बुरो असरु थींदो। ही अमेरिका कोन्हे, अमेरिका जहिड़ो महीन मुल्क बि जेको आहे उहो तव्हां ॾिठो हूंदो त उते अस्पतालनि में जॻह कोन हुई, खुटी वई। इटली में जेको जॻह खुटी वई, इवन इंग्लैंड में जेको आहिनि सो मरीज़नि जे लाइ
बेड कोन हुया त सिंध या पाकिस्तान में न अहिड़ियूं अस्पतालूं आहिनि न अहिड़ा वसीला आहिनि ॾेई हिननि वटि के जेको आहे पैसो ॾोकड़ आहे जो उहो करे सघनि छाकाणि त डॉक्टर सम्झे थो डॉक्टर उन करे रड़ियूं था कनि ऐं उन करे प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए कनि था त ख़ुदा जे वास्ते सख़्तु लॉकडाउन कयो उहे सम्झनि था त हीअ जेको माण्हुनि खे छुली छूट ॾिनी हे बाज़ारूं खुली वियूं ही जेके आहिनि सो कारोबार खुली विया ही बिल्डरनि खे तव्हां जल्द ॾेई छॾियो बिल्डिंगूं ठाहियो हाणे हिकिड़ी बिल्डिंग जेकर ठहे थी त 50-100 मज़दूर त उते कमु करे थो न हिकिड़े मज़दूर खे जेकॾहिं वायरस लॻो त 50-100 खे मुतासिर ज़रूरु कंदो बिल्कुल जी मूं तव्हांखे ॿुधायो त मार्केट वियुसि मूंखे सामान वठिणो त कंहिं माण्हू अची मुंहिंजे पुठीअ ते हथु रखी हाणे मूंखे कहिड़ी ख़बर मां पाण ख़ौफ़ में अची वियो आहियां अलाह रहम करे आया उनजे हथ में कुझु का शइ हुई त कान सही ॻाल्हि। हक़ीक़तूं आहिनि जेके डॉक्टर सम्झे थो त हीअ जेके ॾींहों ॾींहुं 300-400 केस अचनि पिया सिर्फ़ु 2000 2500 ऐं 3000 खां मथे कॾहिं बि हिकिड़ी टेस्ट न थी आहे जेका कोरोना टेस्ट आहे उहा 3000 कॾहिं मथे न थी आहे जेकर 3000 टेस्टूं अचनि थियूं त 300-400 जो अंग थी थो वञे माना 10-11% 12% ताईं एवरेज अचे थो जेकॾहिं हिननि अंग वधाए छॾियो 10,000 कयो या 20,000 कयो त तव्हां सोचो त त यकीनन हूंदा माण्हुनि जो तव्हांखे तइदाद शुरू में मूं तव्हांखे शुरू में ॿुधायो त सिंध जे ॿारड़नि में इहो कोरोना वायरस कोन पतो हुयो सिंध जे 6-7 ज़िलनि में टोटल हुयो हाणे सिंध जो थरपारकर बि उते मुतासिर थियो आहे त सिंध जो काछो दादूर इलाइक़ो मुतासिर थियो आहे सिर्फ़ु मटियारी ज़िलो हिकिड़ो बचियल आहे जिते कोरोना जो हिकिड़ो बि केस कोन निकितो बाक़ी सॼी सिंध जा जेके 6 ज़िला कराची जा 23 ज़िला बाक़ी बराड़ी जा 23 ज़िलनि में 22 ज़िला असांजे दीपले शहर में दीपले तालके में बि हिकिड़ो केस निकितो आहे सफ़ा थर जे फार फलंग एरिया में उते बि हिकिड़ो केस जेको आहे सो निकिरी आयो आहे कोई साईं 17 केस तव्हांजे थरपारकर जा 17 केस 17 केस ज़ाहिर थी विया आहिनि थरपारकर मां अञा जेके टेस्टूं थींदियूं हा जे टेस्टूं थींदियूं त अञा वधीक उन जो तइदाद वधंदो एजाज़ तव्हांखे मंसूर हिकिड़ी ॻाल्हि मां चवणु चाहींदुमि मंसूर ॻाल्हि इहा आहे त मंसूर ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं फ़र्ज़ु कयो तव्हां जेको इहो पूरो डिटेल ॿुधाई त काउंसलर्स ताईं जॾहिं पैसो अचे थो त उहो खाइजी थो वञे इहो ॻाल्हि सभिनी खे ख़बर आहे पर इन खे कंहिं तरीक़े सां वाइंड अप नथो कयो वञे जॾहिं त ॾिठो वञे त असांजी जेके पोलियो टीम्स आहिनि जेके मुल्क में पोलियो टीम्स कमु कनि थियूं उन्हनि खे सॼे शहर जी ख़बर हूंदी आहे कहिड़ा घर कहिड़ी जाइनि ते आहिनि उन्हनि खे जेकॾहिं असां इस्तेमालु कयूं ऐं हिकिड़े शहर मां हिकिड़ो माण्हू वॉलंटियर करे खणिजे जेको रज़ाकार हुजे जेका अॼु मूं ख़बरुनि में ॿुधो त हिकिड़े माण्हू जंहिं हिकिड़ी औरत जो 1000 रुपयो कटे करे हुनखे पैसा ॾिना एहसास फंड मां त हुनखे अरेस्ट कयो वियो अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं इन्हनि खे अरेस्ट कयो वञे ऐं इन्हनि खे ईमानदारी सां कमु करण ते मजबूर कयो वञे ऐं पोलियो टीम इन्हनि खे ई इस्तेमालु कयो वञे त हर शहर में आराम सां जेको आहे सो खाद खुराक जो सामान पहुचाए सघिजे थो ऐं इन ते सीरियसली कमु कजे त आराम सां करे सघिजे थो को वॾो मसइलो न आहे वेरी गुड सजेशन वेरी गुड काज़ी साहब मां अञा हिकिड़ी ॿी अॻिते थो वञा हिकिड़ी ॻाल्हि थो चवां जी जी मुंहिंजी सजेशन इहा आहे त जेका मूं फिगर ॾियां थो जेको चैलेंजेबल आहे जेकॾहिं कंहिंखे क़बूल न आहे अचे त मां फिगर थो वठी ॾियां त 5 अरब 78 करोड़ हर महीने हिनखे किस्त मिले थी बलदियाती इदारनि खे त जेकॾहिं बलदियाती इदारनि जा 50% पैसा करप्शन जे नज़र 50% जेके आहिनि सरकार प्रेशर ॾे सरकार नथी ॾे त तव्हां असां जेका सिविल सोसाइटी आहे उहा ज़रूरु प्रेशर ॾेई जेकॾहिं उन प्रेशर में नथो अचे त सिंध जे हर शहर में हिकिड़ो माण्हू वञी सिविल जज खे एडिशनल सेशन जज खे दरख़्वास्त ॾे उनखे चवे त महिरबानी करे साईं मुंहिंजी जेका यूसी आहे मुंहिंजी जेका टाउन कमेटी आहे मुंहिंजी जेका म्यूनिसिपल कमेटी आहे उनखे हिन महीने में केतिरा पैसा आया आहिनि जज साहब हिन चेयरमैन खे हिन टाउन ऑफिसर खे घुराए हिन खां पुछ हिन खां डिटेल वठ इहे पैसा किथे ख़र्च थिया आहिनि तव्हां यकीन कयो मंसूर ख़बर तॾहिं पवंदी त पुलिस जे ज़रिए हुनजो घर ई साड़े छॾींदा बचा ॿार हुननि जा रोले छॾींदा अच्छा आवाज़ को तो मरी आई अरे आओ तो के सवाल बुधाई
अच्छा हैदराबाद हलो तरीम साहिब इंतजार भी हाँ करे उनका हाँ सवाल तेरीम तव्हां इहो ॿुधायो त हैदराबाद में जेके जीअं कराची जे डॉक्टर्स पंहिंजी सख़्त डिससेटिस्फेक्शन ॾेखारी आहे त हैदराबाद सवाल जे जेको मेडिकल मंसूर भाउ सिचुएशन आहे उहा काज़ी कीअं साहब आहे? जंहिं मूंसां सवाल करे उहो सवाल तव्हां मूंखां कयो हा ईअं ई पोइ मां कंदासीं, कयां। ईअं कंदा हिनखे ॿुधाए छॾिजो, ईअं ई कंदासीं। हाज़िर था हाज़िर हा त तेरीम सवाल हैदराबाद रिपीट जी कजो। सिचुएशन करे आहे, आयो आई मां हैदराबाद जी छा सिचुएशन आहे तेरीम? मेडिकल डॉक्टर्स जे हवाले सां उहो तव्हां पुछण चाहियो? जी जी त डॉक्टर्स हैदराबाद में उन ई फ्रस्ट्रेशन जो इज़हार कनि पिया या उते जी हॉस्पिटल्स जी हिन पल छा पोजीशन आहे ऐं पेशेंट्स खे अकोमोडेट करण जे लाइ उहे फुली इक्विप्ड आहिनि या कोन आहिनि? बिल्कुलु सही। जेके ओवरऑल जेके असांजे कराची जा डॉक्टर हुजनि या असांजे ॿाहिरि जा डॉक्टर हुजनि सेम उन कंडीशन खे फेस करंदा, क्योंकि ॾिसो हुननि वटि हू सभु कुझु छॾे हिकिड़े फ्रंट लाइन ते हू हिकिड़ी जंग पिया विढ़नि, हिकिड़े अहिड़े कोविड-19 जे पेशेंट खे हू ट्रीट पिया करनि ऐं हू ॾिसो सभ खां वधीक डेंजर ज़ोन में उहे ई आहिनि। ऐं आउं हिकिड़ी थोरी कोविड-19 जे हवाले सां कुझु चवणु चाहींदमि, जेको आउं जेके मुंहिंजे हिसाब सां जेकी थोरी रिसर्च थी त ही डेफिनेटली बीमारी बिल्कुलु आहे, ही हिकिड़े क़िस्म जो फ्लू ई आहे, लेकिन ही जेका स्प्रेड घणो थिए थो, वधि में वधि फैलिजे घणो थो, जेसिताईं असांजी प्रॉपर जेकी आहे वैक्सीन जेकी नथी अचे, लेकिन ओसि ताईं असांखे हा जानलेवा ही तॾहिं थिए थी जॾहिं असां जेके असां इम्यूनी सिस्टम असांजा जेके वीक आहिनि, ठीकु, इहे सभु शइ त आहे की पंहिंजी जॻह ते ही वबा आहे ऐं डॉक्टर्स असांजा इहे ई चवनि था त ख़ुदा जेको आहे क्योंकि हिते कोविड-19 खे डील करण जी बि एक्सपर्टीज़ खपे थी डॉक्टर्स खे। उहे केतिरा डॉक्टर जेके आहिनि एक्सपर्टीज़ वेंटिलेटर हलाए सघनि था या उन पेशेंट खे करे सघनि था, उन्हनि जे हवाले सां बि जेके डॉक्टर्स जी ट्रेनिंग्स बि स्टार्ट थी चुकियूं आहिनि, त जेके फर्दर ॿिया जेके डॉक्टर्स आहिनि त उन्हनि खे ट्रेनिंग्स ॾियनि था त हिननि पेशेंट खे कीअं डील करिणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि अचे थी उन्हनि जी किट्स जी, त जेकी किट्स जेके तव्हां ॿुधी आहे त कंहिं काफ़ी जेके आहिनि प्रोवाइड थी त उहो माण्हू पंहिंजे घरनि ताईं खणी आहे, जेके N90 मास्क जेको आहे डॉक्टर्स खे ॾियणु घुरिजे, त उहो असांजो जेको सिविल सोसाइटी जो माण्हू आहे, आम जेको माण्हू आहे उहो पाण खे लॻाए करे तव्हांखे घुमंदे नज़र ईंदो हूंदो यकीन। त इहे सभु शयूं छा मालवी साहिबा इहा ॻाल्हि कई त लॉकडाउन जी सूरत हाल आहे असांजी सिंध जे जेके CM साहब आहिनि काफ़ी एफर्ट्स वरिता आहिनि, अदालत जी इम्प्लीमेंटेशन थी। हाणे इम्प्लीमेंटेशन थिए थी न तॾहिं थींदी त जॾहिं असां उन खे चेक बैलेंस, हाणे हीअ ॻाल्हि अचे ईअं थी त हिकिड़ो स्कूल जो इदारो आहे, तव्हां किथे को कमु ॾेई छॾियो, सपोज़ कयो तव्हां कंहिंखे कमु ॾेई छॾियो त हाणे उनजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त हू पंहिंजो कमु उहो ई करे, लेकिन जेको हेड आहे त उनखे फर्दर ॿिया बि कम हूंदा आहिनि, यकीनन हू हिकिड़े फोकस ते हिकिड़े कम ते नथो कंटिन्यूसली करे सघे। हाणे असांखे ईअं करणु घुरिजे त जीअं चए थो सज़ाऊं ॾियणु घुरिजनि या उन्हनि खे मजबूर कयो वञे त तव्हां जेको आहे पंहिंजो ईमानदारी सां कमु कयो, लेकिन सिंध गवर्नमेंट कमु काफ़ी करे रही आहे ऐं काफ़ी जॻह ते लाड़काणी जी ॻाल्हि बि हले पई, त लाड़काणे में ऐं मुंहिंजो पाण शहर जेको पंहिंजी पैदाइश लाड़काणे जी आहे, त लाड़काणे खां बि असांखे ख़बर पए त काफ़ी हद ताईं लाड़काणो अधु हद ताईं बंदि थी चुको आहे, काफ़ी माण्हू जेके कंबर वार साइड ताईं थी आहिनि, काफ़ी यूसेज जेके आहिनि मुकमल तौर ते जेके आहिनि लॉकडाउन जेके थी चुकियूं आहिनि, इम्प्लीमेंटेशन थिए थी, इहा अञा त कोन थी थिए, लेकिन उनखे चेक बैलेंस खे कंटिन्यू करणु जीअं डॉक्टर सुनी था करनि, छोकी ही फ्लू आहे, बीमारी आहे, यकीनन उनखे डील करण लाइ डॉक्टर्स जी सिचुएशन हैदराबाद हुजे चाहे कराची हुजे या चाहे इस्लामाबाद हुजे, त उन्हनि खे यकीनन फेस करणो थो पए। बिल्कुलु सही। अच्छा हाणे एजाज़ खां सुवाल पुछंदुसि त ही योगा एक्सपर्ट बि आहे ऐं जेको ही माण्हुनि जी मेंटल थेरेपी जेका जंहिंजी अदी मानवी ॻाल्हि कई पिए उन में हिन जो छा पर्सपेक्टिव आहे एजाज़ जो त माण्हुनि खे स्ट्रेस खां कीअं ओवरकम कराए सघिजे थो? तव्हां मंसूर एजाज़ खां इहो सुवाल पुछियो जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ न पियो वञेसि त। एजाज़ साहब मशहूर काज़ी साहब जो सवाल इहो आहे त तव्हां योगा जा मास्टर आहियो ऐं योगा जे ज़रिए भला कोरोना ख़तम थी सघे थी छा, या जेको माण्हू स्ट्रेस आहे योगा जे करे ख़तम थी सघे थो? तव्हां दमदमा पार्क में अक्सर मूंखे मिलंदा हुया, हाणे ख़बर न आहे वञो बि था अलाए न, पर इहे थी सघे थो या न? पार्क में बंदि न थींदा सभु कराची जा। अच्छा कोरोना खां पहिरें मां योगा ते अचण खां पहिरें जेका मंसूर भाउ तव्हां ॻाल्हि पे कई ऐं अदी मारवी बि इहा ॻाल्हि कई त सिंध में जेको ही जेको मसइलो आहे न हींअर वक़्तु गुरबत वारो मसइलो, बेरोज़गारी वारो मसइलो ऐं राशन पहुचाइण जो या पैसा पहुचाइण जो सिस्टम ठहियलु आहे। सिस्टम तव्हांखे ख़बर आहे त सिंध जी पॉलिटिकल पार्टीज़ वटि का पॉलिटिकल, सिंध में वॾी पॉलिटिकल पार्टी असांजी पीपल्स पार्टी आहे,
ठीकु आहे। उन खां पोइ जेके बि नंढियूं नंढियूं पार्टियूं सभिनि वटि सिस्टम ठहियल आहे। इलेक्शन अचे थी, इहे ई पार्टियूं ॻोठ ताईं, यूसी ताईं, महले ताईं, वार्ड ताईं पहुचनि थियूं न। एजाज साहब, साईं जो सवाल इन जो आहे कोन। साईं जो सवाल आहे त तव्हां योगा जे ज़रिए माण्हू जो इलाज करे सघो था, स्ट्रेस मां कढी सघो था या न? मंसूर, तव्हां इन बीमारी खे हल्को था वठो। तव्हांखे जेके ॿुधंदा उहे सम्झंदा त बसि इहा मज़ाक आहे, मज़ाक न कयो। मज़ाक नथो कयां। मंसूर थोरो सीरियस नोट ते अचो, उन ते अचूं था, योगा वारे ते उन ते अचूं था। पर आऊं चवां थो त हिकिड़ो असां वटि सिस्टम ठहियल आहे सॼी सिंध में। हर पॉलिटिकल पार्टी वटि डिस्ट्रिक्ट खां वेंदे वार्ड ताईं सिस्टम ठहियल आहे। हुननि वटि इलेक्शन जूं लिस्टूं ठहियल आहिनि, हर माण्हू जे लिस्टूं ठहियल आहिनि, कहिड़ो घर कहिड़ी जाइ ते आहे, उहो सभु कुझु हुननि वटि आहे। पॉलिटिकल पार्टीज़ जेका लीडरशिप जेकॾहिं सिंसियर थिए असांजे माण्हुनि सां, असांजे सूबे सां जेकर सिंसियर थियनि, लीडरशिप उहा कहिड़ी पार्टी हुजे, मां तव्हां नालो खणो, पीपल्स पार्टी, फंक्शनल, PMLN, PTI, जेके बि पार्टियूं, उहे हुननि जी लीडरशिप जेकॾहिं पंहिंजे इलेक्टेड और नॉन इलेक्टेड जेके बि हिननि जा मेंबर आहिनि उन्हनि ते ज़िम्मेदारी रखे त जेके ही माण्हू जलसा कनि था, वर्सियूं कनि था, प्रोग्राम कनि था, उन्हनि ते करोड़ रुपया ख़र्च अचनि था। आम नॉर्मल हालातुनि में हर साल हिननि जूं वर्सियूं थियनि थियूं, जलसा थियनि था, प्रोग्राम थियनि था, वॾा हर शइ थियनि थियूं, उन्हनि ते ख़र्च कनि था। हींअर हर माण्हू ॾुख में आहे, तकलीफ़ में आहे, जंगी सूरत हाल में असां गुज़रूं पिया था। छा हींअर इहे सभु पार्टियूं मिली करे असां गवर्नमेंट में न ॾिसूं? एग्जैक्टली, गवर्नमेंट पंहिंजी जाइ ते कमु करे पई, गवर्नमेंट करे, ऐं इंडिविजुअल सभु कमु जीअं अदिमारी ॿुधायो न, या मंसूर भाउ ॿुधायो, शबीर भाउ ॿुधायो, त मुख़्तलिफ़ NGO, ऐं पर्सनली असां पंहिंजे तौर ते असां ॿ हिकिड़ा नंढी लेवल ते असां कराची थिंकर्स फोरम ऐं मुंहिंजी हिकिड़ी नंढो प्लेटफॉर्म आहे मसीहा, उन जे प्लेटफॉर्म तां असां या ॿिया खोड़ दोस्त असांजा हैदराबाद में, कराची में, हर ज़िले में कमु कनि पिया था। पंहिंजे लेवल ते, थोरे या घणे लेवल ते हू घणी मदद। काज़ी साहब, तव्हां पाण बि तव्हां, मां ॾिसंदो रहंदो आहियां, नेटवर्क ठाहिण जी ज़रूरत आहे, थ्रू माण्हुनि ते राशन पहुचायो था। असां पंहिंजे तौर ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में, कराची में, मुख़्तलिफ़ आबादियुनि में वञी उते राशन पहुचायूं था। इहो पंहिंजी तरफ़। पर ही जेके पॉलिटिकल फोर्सिस आहिनि, छा इहे वोट वठण लाइ सिर्फ़ु आहिनि? पंहिंजे सिर्फ़ु वोट वठण वक़्तु उन्हनि वार्ड ताईं, माण्हुनि जे घरनि ताईं पहुचनि था। हिन वक़्तु हिननि जी मदद नथा करे सघनि। हिन जी ज़िम्मेदारी आहे MPs जी, MNAs जी, उहे इलेक्टेड आहिनि या नॉन इलेक्टेड। इलेक्शन वक़्तु वञनि था न, हिन वक़्तु उहो छो नथा पहुचनि? हिन वक़्तु ताईं उन राशन छो नथा पहुचाए सघनि? हींअर ताईं जेकॾहिं हीअ चवनि था त असां 8 अरब जो राशन विरहायो आहे, ऐं मां पोइ बि दावो थी अचनि त राशन न आहे, छो? इहा किराए छो थी अचे? इन जो पुछाणो हिननि पॉलिटिकल पार्टी जी लीडरशिप खां वठिणो आहे, उन्हनि पंहिंजे माण्हुनि खां, पंहिंजे रिप्रेज़ेंटेटिव्स खां, त हींअर ताईं छो किराए छो थी अचे? मूंखे हैरानगी आहे त ही माण्हू हींअर ताईं हिकु नंढी शइ राशन पहुचाइण ताईं पहल विया आहिनि। स्टेट राशन बिल्कुल सही आहे, इन जो को लॉजिकल जेको कीअं हुन ॾिसंदी? उन जो बिल्कुल को अच्छा ॻाल्हि मंसूर भाई, छाकाणि काज़ी साहब मां आवाज़ न पियो ॿुधां, मां ॻाल्हि जेका तव्हां क्वेश्चन कयो योगा जे हवाले सां, योगा जे हवाले एजाज साहब तव्हांजो आवाज़ कटिजे पियो, एजाज साहब आवाज़ कटिजे पियो। जेसिताईं काज़ी साहब एजाज साहब ॻाल्हि कई, हिन ते अहम ॻाल्हि कई आहे त सियासी जमातूं जेके बि आहिनि उन्हनि जो त UC लेवल ते पंहिंजो तंज़ीम साज़ी बि आहे, त उहे किथे आहिनि? इंतहाई अहम ॻाल्हि हुई जेका एजाज साहब कई आहे, तमामु अहम ॻाल्हि आहे। तमामु तंज़ीमूं, असांजी सियासी तंज़ीमूं, जमात आहे, उहा किथे आहे? आउं इन ॻाल्हि खे हिकिड़ो स्टेप फर्दर बि खणंदुसि त मिसाल जे तौर ते जीअं वफ़ाक़ी हुकूमत ते इहो इल्ज़ाम बार बार अचे थो त वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे सो प्रोविंशियल जेके ॿियूं पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि या जेके फेडरल लेवल ते आहिनि, मिसाल पीपल्स पार्टी आहे या नून लीग आहे, उन्हनि सां कोन पई राब्तो करे ऐं उन्हनि सां गॾु जॉइंट स्ट्रेटजी कोन पई ठाहे। इहो साॻियो प्रॉब्लम सिंध जे लेवल ते बि आहे। त यानी कि अञा ताईं मूं सिंध में का बि अहिड़ी एक्टिविटी कोन ॾिठी आहे जंहिंमें CM सिंध जेको आहे सो सिंध जूं जेके बि पॉलिटिकल पार्टीज़ हुजनि उन्हनि खे घुरायो हुजे ऐं उन्हनि सां गॾिजी वेही करे का स्ट्रेटजी ठाहिण जी कोशिशि कई हुजेसि ताकी उन्हनि खे बि ऑन बोर्ड वठे। उहो जेका ही एजाज़ ॻाल्हि कई पिए
त इन्हनि सभिनी पॉलिटिकल फोर्सिस जा जेके पंहिंजा रज़ाकार आहिनि नुमाइंदा आहिनि उन्हनि जे थ्रू हे डीप डाउन लेवल ते माण्हुनि ताईं पहुची सघनि, इन शइ जी बिल्कुलु कमी थिए पई। काज़ी साहब आउं वही ॻाल्हि थो कयां न त काज़ी साहब कैनेडा मां वेही राशन जे लाइ हैदराबाद मातली ऐं ॿियनि इलाइक़नि ताईं पहुचे थो, अधी मारवी पंहिंजे शिकारपुर ताईं पहुचनि था, तहरीम अदी जेको आहे लाड़काणे ताईं पहुचनि था, शबीर दुबई मां पंहिंजे इलाइक़नि ताईं पंहिंजे दोस्तनि सां राब्तो करे उते राशन पहुचाए सघे थो। त ही पंहिंजा असांजा सिंध में हर ज़िले में हर तहलके में हर ॻोठ ताईं ही हिननि जी तंज़ीम साज़ी आहे। ही पंहिंजे हींअर ताईं छो फेल विया आहिनि? ही पंहिंजो पाण पंहिंजे गिरहबान में जाती पाइनि त असां हींअर ताईं छो फेल विया आहियूं? असल में छा आहे जो हिते असांजी लीडरशिप जी जेको आहे न हिन में डिसीशन पावर डिसीशन जेको वठण जो जेको आहे न काज़ी साहब खे थोरो एॾी ते करणु चाहींदमि त जीअं काज़ी साहब लेकिन तव्हां ॾिसो हिकिड़ो फेडरल जो जेको डिसीशन बि अचे थो केॾी महिल चेंज थो थिए, ॾिसो उन खे सभु ॾिसो आवाम त हिकिड़ी हेडलाइन ॾिसे थी पढ़े थी उन खे फॉलो करे थी, त हाणे हुकूमत छा थी करे? ॾिसो हे हिकिड़े पेज ते आहिनि कोन, यकीनन तव्हां स्टार्टिंग खां इहो ॾिठो आहे त आवाम जेको हर शइ करे, तव्हांजी ॻाल्हि बि बिल्कुलु ठीकु आहे त इन जॻह ते पाण खे या जंहिंजी ज़िम्मेदारी आहिनि जेकी यूसी चेयरमैन आहिनि, या मूंखे बि काफ़ी जॾहिं आउं पंहिंजे शो कंदी हुअमि त मूंखे बि काफ़ी अहिड़ी फ़ोन कॉल थींदी हुई, मुंहिंजी ख़बर पवंदी त असांखे राशन नथो मिले या असांखे लो कैटेगरी जो राशन मिलियो आहे। त इहा सॼी ओवरऑल ॻाल्हि अचे थी, तव्हां हिकिड़ो स्टेप खणो था, तव्हां अहिड़ी कंफ्यूजन वारी सूरत में जिथे हिकिड़ी मुकमल तौर ते लॉकडाउन जो ऐलान थो थिए, वरी फेडरल जेकी हुकूमत ॿियो कुझु ऐलान थी करे, माना हिकिड़े पेज ते न हुजण जे बावजूद बि आवाम जेके उन दौरान पंहिंजा डिसीजन करे थी। लेकिन जेके असांजे ज़िम्मेदार शहरी आहिनि, जंहिं ज़िम्मेदार ॾेई विया आहिनि, जंहिंखे राशन ॾिनो वियो आहे, यकीनन एजाज़ साहब जी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे, त उन्हनि ते आउं इहो चवणु चाहींदो चेक एंड बैलेंस हूंदो त इहा ॻाल्हि थी सघे थी। लेकिन अहिड़ी कोरोना जी सिचुएशन में अहिड़ी वबा में बि असां पहिरियों पंहिंजी इंसानियत खे न ॾिसंदासीं, इन खां पोइ असांखे छा रहिजी वेंदो? इहे सभु ॻाल्हि थोरी असांजे पंहिंजे अंदरि बि अचे। बिल्कुलु सही। शबीर तव्हां ऐड करियो। हिकिड़ी मां वटि में इंटरप्रेट कंदुमि, हिकिड़ी भाउ एजाज़ अदी मारवी जी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदुसि। शबीर थोरो ज़ोर सां ॻाल्हाए जी। शबीर एक्टिवेशन या सोशल मोबिलाइज़िंग न कंदासीं, माण्हुनि खे जेसि ताईं असां अवेयर न कंदासीं तेसि ताईं असां कुझु नथा करे सघूं। शबीर साहब थोरो ज़ोर लॻाए ॻाल्हाइजो, साईं आवाज़ घटि थो अचे। शबीर थोरो ज़ोर सां ॻाल्हायो। शबीर थोरो ज़ोर सां ॻाल्हायो। असल में थोरो हिते नेटवर्क जो प्रॉब्लम आहे, अहिड़े क़िस्म जा जेके चैनल्स आहिनि न उहे हिते घटि उन्हनि खे रिस्ट्रिक्ट कंदा आहिनि, हिते बंदि हूंदो आहे। सो थोरो मोटो मां पंहिंजो हिकिड़ो ॿिया ख़्यालु त असां जेसि ताईं सोशल मोबिलाइज़िंग कंदासीं उन में तेसि ताईं असां कुझु नथा कयूं। सोशल मोबिलाइज़िंग जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। हाणे जीअं हिन वक़्तु असांजो टोटली एजुकेशन सिस्टम लॉक आहे। जेकॾहिं असां टीचर्स खे या यूनिवर्सिटी स्टूडेंट्स खे जेकॾहिं असां एज़ अ वॉलंटियर ठाहे ऐं असां में जीअं अदी ॿुधायो त मां शिकारपुर जे हर ॻोठ खां हर शहर खां वाक़िफ़ु आहियां, मां शिकारपुर जो। अहिड़े तरीक़े सां असां जेकॾहिं उहे टीचर्स उहे यूनिवर्सिटी जा स्टूडेंट्स जेके हिन वक़्तु कॉलेज यूनिवर्सिटीज़ बंदि पयूं आहिनि, उन्हनि सभिनी खे असां एज़ अ वॉलंटियर करे जेकॾहिं उहा का फोटा आहे, जेकॾहिं असां माण्हुनि खे अवेयरनेस शुरू कयूं। हाणे हिते ॾिसो न, हिते मां हिकु वरी मिसाल ॾिनुमि त मस्जिद बंदि पई आहे, हिते कॾहिं बि तकरीर जो न ॾींदा आहिनि इजाज़त, पर हिन वक़्तु तरावीहुनि जे टाइम ते मौलाना वेहे थो हर ॿोलीअ में वेही, अरबी में, उर्दूअ में, मलबारी में वेही लेक्चर थो ॾे ऐं माण्हुनि खे इहा ई अवेयरनेस थो ॾे त ख़ुदा ही शयूं कयो, हिन वक़्तु ही वायरस आहे, वबा आहे ऐं इन जे करे माना हू ॾिसो त हिननि हिकिड़ो इहो सिस्टम ठाहियो त जेकॾहिं असां टीचर्स जेके असांजा घर वांदा वेठा आहिनि, जेकॾहिं असां 2-3 महीना ईंदड़ स्कूल बंदि आहिनि त असां उन्हनि खे यूज़ कयूं ऐं सोशल मोबिलाइज़िंग कयूं, माण्हुनि खे अवेयर कयूं। इहो हिकिड़ो तमामु ज़रूरी अमल आहे जेको गवर्नमेंट खे करणु खपे या असांजे सोशल मोबिलाइज़र खे उन्हनि खे एक्टिवेट करनि। वधीक तव्हां थी बिल्कुलु ज़बरदस्त। हाणे आउं जे तरफ़ ईंदुसि, जॾहिं जो टाइम काफ़ी थी वियो आहे ऐं तव्हां वटि राति बुलाई थी वई आहे। मां हिते थोरो अदा शबीर खे थोरो इन ॻाल्हि जो जवाबु ॾियणु चाहींदमि। अदा शबीर, बदकिस्मतीअ सां असांजो जेको टीचिंग जो जेको बि स्टाफ आहे उहो सॼो इन शइ खे फुलफिल नथो करे सघे जेका तव्हां तजवीज़ पेश कई आहे। हालति इहा आहे त असांजा जेके स्कूल एजुकेशन में जेको असांजा स्टाफ आहिनि तमामु घटि आहे जेको बाशऊर आहे। तालीमी डिग्रियूं त तक़रीबन माण्हुनि वटि हूंदियूं, घणनि वटि त उहे बि न आहिनि, पर जिन वटि डिग्रियूं आहिनि उहे ज़रूरी न आहे त ओतिरा बाशऊर हुजनि जेके क़ौम खे मोबिलाइज़ करे सघनि।
असांखे ॾाढो इन ॻाल्हि जो माना ॾुखियाई पेश थींदी आहे। मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो जेको स्कूल आहे उन में छोकिरियुनि जो गर्ल्स सेक्शन न हुयो। हालांकि असांजो स्कूल कैंपस स्कूल आहे मुंहिंजो, प्राइमरी बि आहे, सेकेंडरी बॉइज़ बि आहे, पर गर्ल्स न हुयो। उन में जॾहिं गर्ल्स स्टार्ट कयो, तव्हांखे मां हैरत अंगेज़ ॻाल्हि ॿुधायां त मूंखे पंहिंजे ई जेके सीनियर टीचर्स हुयूं उन्हनि जूं मूंखे एॾियूं मुखालफ़तूं सहणियूं पियूं, ऐं अॼु ॾींहं ताईं मां सियासतूं बर्दाश्त वेठी थी कयां। त जिन माण्हुनि खे एजुकेशन जे हवाले सां हिकिड़ो फुल फ्लेज सेशन अलॻि सां कंदासीं, छाकाणि जो जी जी एजुकेशन असांजो हिकिड़ो तमामु वॾो क्रोनिक प्रॉब्लम आहे जंहिं ते यकीनन हिकिड़ो पर पर प्रोग्राम पर थियणु पर घुरिजे। जी जी बिल्कुलु, पर थोरो मेन ॻाल्हि प्रोग्राम इहा आहे त सोशल मोबिलाइज़िंग जे लाइ जीअं अदा एजाज़ जन आहिनि जेके योगा कराइनि था, या जिन जो इहो सब्जेक्ट आहे उहे चूज़ करे माण्हू उन्हनि खे जेको आहे सो नॉमिनेट करे सघिजे थो। पोइ उहे एजुकेशनिस्ट हुजनि, डॉक्टर्स हुजनि, चाहे रज़ाकार हुजनि, त ईअं करे सघिजे थो। बाक़ी सिर्फ़ु जेको आहे टीचर्स खे न। टाइम जी कमी आहे। ऐं हिकिड़ो आख़िरी सुवाल तव्हां सभिनी दोस्तनि खां पुछंदुसि। ॾाढो हेल्दी डिस्कशन थियो आहे, तमामु सुठियूं सजेशन्स दोस्तनि जे तरफ़ां आयूं आहिनि, एंड आई ट्रूली एप्रिशिएट यू ऑल। पर हाणे आख़िरी सुवाल हिकिड़ो जेको अॼुकल्ह ॾाढो क्वेश्चन में हले पियो, ऐं जेके असांजा दोस्त पाकिस्तान में या सिंध में जेके वेठल आहिनि उहे बार बार इहा सुवाल पुछंदा आहिनि, बल्कि सजेशन्स ॾींदा आहिनि त हीउ जेको स्मार्ट लॉकडाउन वारो जेको ढकोसलो आहे इहो त कंहिं तरीक़े सां कमु करे कोन। त असांखे माण्हू सजेस्ट इहो था कनि त यार तव्हां इहो छो नथो गवर्नमेंट करे त हफ़्ते या 2 हफ़्तनि जे लाइ हिकिड़ो स्ट्रिक्ट कर्फ्यू लॻाए, राशन जो बंदोबस्तु कंहिं तरीक़े सां करे, पोइ चाहे उहो सोशल मोबिलाइज़ेशन जे थ्रू, रज़ाकारनि जे थ्रू करे, या पंहिंजे तपेदारनि ऐं मास्तरनि जे नेटवर्क जे थ्रू करे, या पॉलिटिकल पार्टीज़ जे थ्रू करे, लेकिन हिकिड़ो स्ट्रिक्ट कर्फ्यू लॻणु घुरिजे जेको हिन मसइले खे कंहिं तरीक़े सां लोवर डाउन करण जी सघ रखी सघे थो। त माण्हू जॾहिं क़तई तौर ते कंहिंसां हिक ॿिए सां कोन मिलंदा त इहो वायरस जेको आहे सो सबसाइड थी वेंदो। मंसूर, इन ते तव्हां सभु पंहिंजो ओपिनियन ॾियो। हाणे वरी मंसूर खे मुंहिंजो आवाज़ कोन पियो वञे। मुंहिंजो अचे थो आवाज़? हा एजाज़, तव्हां जी काई साहब, मज़े जी ॻाल्हि इहा त कम जूं ॻाल्हियूं जॾहिं आयूं त अधु ते जेको नेट कमु करणु छॾे ॾिनो। होता है ऐसे कमों में। तव्हांखे मुंहिंजो सवाल मां सम्झां थो त बिल्कुलु मां सवाल सम्झी वियुसि। हाणे हीअ आहे त जेको तव्हां चओ था त सख़्तु तरीन लॉकडाउन या कर्फ्यू छो नथी गवर्नमेंट लॻाए जंहिंसां जेको आहे सो इंसानी जानूं बचाए सघजनि या हिन कोरोना मां जान छॾाए। तव्हांखे यादि हुजे त मां तव्हांखे पहिरें प्रोग्राम में बि इहा ख़बर ॿुधाई हुई त जॾहिं चाइनीज़ डॉक्टर हिते आया सिंध में, सिंध गवर्नमेंट सां हुननि जो जॾहिं मुज़ाकरात थिया त हेल्थ वारनि सां जॾहिं मुज़ाकरात थिया त उते हुननि 2 ॻाल्हियूं रखियूं। हुननि पहिरियां इहो चयो त बाबा एतिरा सुवाल असांखां न पुछो, असांखां 2 ॻाल्हियूं बि ॿुधायो त तव्हां हिन कोरोना मां जल्दी जान छॾाइणु चाहियो था। उते सिंध गवर्नमेंट जे ऑफिसरनि चयो। जी जी साईं आवाज़ अचे पियो? जी मंसूर, अच्छा आवाज़ अचे पियो? हाँ मंसूर आवाज़ अचे पियो। हेलो, हाँ मंसूर आवाज़ अचे पियो। चाइनीज़ डॉक्टर हुनखे चयो त जेकॾहिं तव्हां हिन कोरोना मां जल्दी जान छॾाइणु चाहियो था त 20 खां 25 ॾींहं मुकमल लॉकडाउन, माना हर कोई। हाँ एजाज़, तव्हां मंसूर जो लिंक डाउन थी वियो आहे। मां मंसूर एजाज़ तव्हां ॿुधायो। काई साहब मंसूर जी ॻाल्हि कंटिन्यू थो कयां। इहा डॉक्टरनि जेका तजवीज़ ॾिनी त जीअं हुननि चयो त वुहान में असां कीअं कंट्रोल कयोसीं, कंप्लीट लॉकडाउन करे इन सूरत ते असां कंट्रोल कयोसीं। हिननि इहा साॻी चई त रिप्लिका तव्हां सिंध में आणियो त कंप्लीट लॉकडाउन कयो, ऐं जेके तव्हांखे मयर्स करणा आहिनि, माण्हुनि ताईं राशन पहुचाइणो आहे, माण्हुनि खे घर में तेसि ताईं वेहंदा न जेसि ताईं हुननि जो बुख न, तव्हां बुख जी पेट जी बुख न उजाईंदा। पेट जी बुख उजाइण लाइ पहिरियों तव्हांखे मूं ॿुधायो त जेकॾहिं पॉलिटिकल पार्टी जी लीडरशिप मूं जेको पहिरीं ॻाल्हि कई न, बिलावल भुट्टो साहब या पीर बागारो साहब या इमरान खान या PMLN जी क़यादत या ॿियूं जेके नंढियूं वॾियूं पॉलिटिकल पार्टियूं, उन्हनि जी लीडरशिप पंहिंजे माण्हू, पंहिंजे पॉलिटिकल लीडरशिप खे जेका लोकल आहे, ज़िलनि में वेठल आहे, तालकनि में वेठल आहे, उन्हनि खे चवे त भई तव्हांजी ज़िमेदारी जीअं इलेक्शन में हूंदी आहे त तव्हां वोट वठण वक़्तु हर जाइ ते पहुचंदव न, हींअर तव्हांजी ज़िमेदारी आहे त उन ताईं राशन घर ताईं पहुचायो। असांखे कंप्लीट लॉकडाउन करिणो आहे।
15 ॾींहं 20 ॾींहं 25 ॾींहं कंप्लीट लॉकडाउन करणो, असांजी शिकायत कंहिं बि इलाइक़े मां कंहिं ॻोठ शहर वार्ड मां न अचणु घुरिजे। जेकॾहिं शिकायत ईंदी त उन एमपीए जी मेंबरशिप ख़तमु कंदासीं, उन मिनिस्टर जी मिनिस्ट्री ख़तमु कंदासीं, उन उहिदेदार जो उहिदो ख़तमु कंदासीं। जेकॾहिं इहा लीडरशिप तरफ़ां इंस्ट्रक्शंस अची वञनि ऐं उन खां पोइ गवर्नमेंट स्टेप इहो खणे लॉकडाउन करे कंप्लीट 15 ॾींहं 20 ॾींहं या महीनो, किथां किरायत कान ईंदी, किथां को दुकानदार या किथां को इंडस्ट्रियलिस्ट, किथां को माण्हू उहो न चवंदो त असांखे छो बंदि कयो अथव, छाकाणि हुननि वटि ताईं सहूलियतूं पहुची वेंदियूं, राशन पहुची वेंदो, जी मंसूर तव्हां पंहिंजी ॻाल्हि हथ में छॾी हुई। मशहूर साहब मुंहिंजी बैटरी शायदि 2 खां 3% बची आहे, कंहिं बि टाइम जेको आहे सो तव्हां खां मोकिलाए छॾींदुसि। सो ॻाल्हि इहा आहे त चाइनीज़ चयो त 20 खां 25 ॾींहं मुकमल लॉकडाउन तव्हां करे सघो था त तव्हांजी जिंद छुटंदी न त न छुटंदी। सो हेल्थ डिपार्टमेंट जा ऑफिसर, सिंध गवर्नमेंट बि इहो ई सोचे पई, पर इहो मुमकिन उन करे न आहे जो फेडरल गवर्नमेंट नथी चाहे। फेडरल गवर्नमेंट पुश थी करे माण्हुनि खे, तंज़ीमुनि खे, मज़हबी धुरनि खे, जंहिंजे करे सिंध गवर्नमेंट हरूभरू जेका आहे सभु 5 कदम अॻिते नथी वञणु चाहे त मता का ख़्वारी थिए, मता के जेके बेरोज़गारी जे करे। शबीर तव्हांजो छा मौक़िफ़ आहे सिंध जे हवाले? जी जी बिल्कुलु दादा, इहो एग्रीड आहियां त जेसि ताईं वाक़ई टोटल लॉकडाउन न थींदो, जेकॾहिं असांखे स्ट्रिक्टली लॉकडाउन न कंदासीं त सिंध में वाक़ई सूरत हाल अञा वधीक ख़तरनाक थी सघे थी। गवर्नमेंट खे हिन वक़्तु कंहिं बि क़िस्म जी हिदायत न ॾे, चाहे उहो रिलीजियस एक्टिविटी आहे, चाहे उहा का बि एक्टिविटी आहे। कोशिशि इहा ई कई वञे त टोटल लॉकडाउन थिए त कुझु अमल थींदो, अदरवाइज़ ख़ुदा न ख़ास्ता कुझु बि थी सघे थो। अञा लॉकडाउन खे सख़्तु कयो वञे, अञा बि सख़्तु कयो वञे। जी दादा बिल्कुलु मां मंसूर साहब जी ॻाल्हि खां बिल्कुलु सहमत आहियां त वाकई जॾहिं फेडरल गवर्नमेंट ऐं सिंध असांजी ॿई गवर्नमेंट जे काफ़ी अहिड़ा इशूज़ थियनि था त इन ते पेजिस ते असांजी सिंध गवर्नमेंट चाहे थी त मुकमल तौर ते लॉकडाउन थी वञे। त पाण ई जॾहिं शो करे पंहिंजो मूंसां ताईं त जॾहिं अनाउंस थियो त हाणे जेको आहे बार्बर शॉप खुली वेंदा, असांजा जेके धोबी वारा खुली वेंदा, दर्जी खुली वेंदा, फूड स्ट्रीट वारा शॉप्स जेके सभु ओपन थी वेंदा, सभु कोई जेके आराम सां जेके करे सघनि था। थोड़ी ही देर थी ऐं ॿाहिरि वियमि त सही सिंध गवर्नमेंट हिकदमि सां माण्हू पंहिंजा शॉप खणणु शुरू कया, लेकिन पुलिस सभिनि जो इहो बंदि कराए। बाक़ी ॾिसो ही स्प्लिटिंग थिए थी मुकमल तौर ते, जॾहिं असां जीअं हुआन कयो, जीअं चाइना जे कयो कंट्री, त मुकमल तौर ते स्प्लिट करे पाण खे जेको आहे क्वारंटीन में रखी छॾनि, उन खां पोइ जेका उनखे ट्रीटमेंट कयनि, इन खे उनखां पोइ असांखे कुझु बि जेको आहे असांजी ज़रूरत न पवंदी आहे त असां जेको आहे पंहिंजी इन हाणे असां अहसासु कयूं न इन शइ जो त वाकई आउं इन्फेक्टेड थींदमि। जॾहिं अहसासु पंहिंजे अंदरि इंसान में अची थो वञे त पोइ हर मुश्किल, हर पाण, हर शइ जेके आहे न असां जेका करे वठंदमि। लेकिन हिकिड़ी ॿी ॻाल्हि थोरी आउं इहो चवणु चाहींदमि त राशन पहुचाइण वारी अगरि मुकमल कर्फ्यू थो थी वञे, मुकमल लॉकडाउन थो थिए, न त ॾिसो हाणे तव्हां पाण हर कोई असां छा वेठो हर कंहिंखे पंहिंजो अलाह हिकिड़ो शऊर अक़ल ॾिनो आहे त कहिड़े तरीक़े सां इंडिविजुअल तरीक़े सां असां पंहिंजो राशन जेको आहे पहुचायूं। लेकिन मुकमल असांजी हुकूमत वटि अहिड़ा सॉफ्टवेयर्स बि मौजूदु आहिनि त जंहिंमें इवन जेके हर कंहिं वटि डेटा मौजूदु आहे। तव्हांखे यादि हूंदो त मुशरफ जे दौर में हिकिड़ो बांग्लादेश को सॉफ्टवेयर वरितो वियो आहे, उन सॉफ्टवेयर जो नालो क्लियरली कोन थी ॿुधाए सघां, लेकिन हिकिड़ो सॉफ्टवेयर असांजी हुकूमत वटि मौजूदु आहे जंहिंमें हर इंसान जी जेको 18 सालनि जो थिए थो उन जी पूरी बायोडेटा, पूरी हिस्ट्री जेकी आहे तहरीम खोड़ सिंधी अहिड़ा आहिनि जिन जी डेटा नाहे एंट्री थियल, काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जिन जी एंट्री थियल नाहे। असांजा काफ़ी सिंधी माण्हू असांजा ॻोठनि जा अहिड़ा इलाइक़ा आहिनि, ॻोठनि जा बि आहिनि काफ़ी। इहो हुकूमत जी ज़िमेदारी आहे। जेके मूं ॻाल्हि कई त इन ज़रिए चलो हलो असां अहिड़े यूसीज़ या उन में लिस्टिंग मौजूदु आहिनि न जीअं उन ज़रिए बि असां राशन पुॼाए सघूं था। जॾहिं असां पाण इंडिविजुअली तरीक़े सां पंहिंजो दिमाग़ हलाए करे सोचे सघूं था त असां इन्हनि ज़रूरतमंदनि वटि जेके अहिड़ा बेरोज़गार थी विया आहिनि उन्हनि खे राशन असां पहुचाए सघूं था, त काफ़ी दिमाग़ मौजूदु आहे न, असां हल कढी सघूं था इन जो। मुकमल जेका लॉकडाउन ऐं कर्फ्यू थियण जी ज़रूरत आहे। अदा मां हिन प्लेटफॉर्म जे ज़रिए मां हुकूमत खे ऐं सभिनी खे इहो मैसेज ॾियणु चाहियां थी त जेकॾहिं काउंसलर्स कमिश्नर्स कमु नथा कनि त मुंहिंजी साॻी तजवीज़ आहे त हिकिड़ो रज़ाकार हर शहर मां नॉमिनेट करे उन्हनि सां हिकिड़ी टीम ठाही वञे। अल्हम्दुलिल्लाह सिंध फेसबुक फ्रेंड्स जे थ्रू मां पाण काफ़ी रज़ाकारनि सां गॾु कमु कयो आहे, जंहिंमें असां वटि यूनिवर्सिटी जा शागिर्द हुया,
जिन बेलोस तरीक़े सां कमु कयो आहे, अहिड़े तरीक़े सां उन्हनि सभिनी शागिर्दनि खे या उन्हनि जेके मुख़लिस रज़ाकार आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि मां खणी हिकिड़ी टीम जोड़े करे ऐं चंद माण्हुनि जे ते मुश्तमिल करे ऐं असां जेको आहे सो आराम सां खाद खुराक जो सामान पहुचाए सघूं था ऐं उन खां पोइ गवर्नमेंट खे सख़्त खां सख़्त तरीन लॉकडाउन करणु घुरिजे जीअं असां जल्द अज़ जल्द इन मुसीबत खां जान छॾाए सघूं। तव्हां सभिनी जी तमामु वॾी महिरबानी। हाणे जेकॾहिं आउं हिनखे थोरो बिल्कुलु समराइज़ करियां अॼु जे डिस्कशन खे, ॾाढियूं सुहिणियूं पॉइंट्स डिस्कस थियूं आहिनि ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। त सभ खां इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा आहे त असांखे हिकिड़ो रज़ाकारनि जो सुठो नेटवर्क ठाहिणु घुरिजे सॼी सिंध में, जंहिं नेटवर्क खे मोबिलाइज़ करे असां माण्हुनि ताईं एक्सेस वठूं ऐं उन्हनि खे राशन पहुचाए सघूं ऐं ख़ुशूसी तौर ते उहे माण्हू जेके वल्नरेबल आहिनि उन्हनि खे आइडेंटिफाई करे उन्हनि खे इंश्योर करियूं त किथे ईअं न थिए त हिकिड़े घर में जेको आहे सो 6 डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां राशन पइजी वियो ऐं हिकिड़ो मुस्तहिक जेको आहे तंहिंखे किथां बि न मिली सघियो। त इन क़िस्म जो जेको सिनारियो असांखे बज़ाहिर थींदो नज़र अचे थो उनखे असां कटेल करे सघूं। ॿी ॻाल्हि इहा आहे त पॉलिटिकल पार्टी जेको इंफ्रास्ट्रक्चर ठहियलु आहे प्रोविंशियल में यूसी लेवल ते उन नेटवर्क खे जेको आहे सो मोबिलाइज़ करणु घुरिजे। उन करे पॉलिटिकल पार्टीज़ खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे ऐं सिर्फ़ु वोटनि जी सियासत खां छॾे करे हिन पल इंसान बचाइण जी सियासत में उन्हनि खे पंहिंजो रोल अदा करणु घुरिजे। टी शइ इहा त गवर्नमेंट जेके एग्जैक्टली हींअर जेको आहे हिकिड़ो अधी मारवी जी ॻाल्हि खे खणंदुसि त सही ॻाल्हि आहे त हिकु त मोटिवेशन कई वञे, अवेयरनेस पैदा कई वञे ऐं जेके बि NGOs या जेको असांजो यूथ हींअर एक्टिव आहे उन खां कमु वरितो वञे। जीअं सिंध फेसबुक फ्रेंड्स आहे, ख़ात्मीन सिंध फाउंडेशन सिंधु सथ आहे या जेके असांजा यूथ हींअर जेके बि एक्टिव असांजी सिंध में हिन वक़्तु एनर्जी आहे, अगरि उनखे यूटिलाइज़ कयो वञे, अगरि प्रॉपरली असांजे सिंधी यूथ खे यूज़ कयो वञे त उहे हर कमु करण लाइ तयारु आहिनि। पर हिन वक़्तु गवर्नमेंट हिकिड़ी पॉलिसी ठाहे ऐं उन तरह हली हली अगरि कमु करे त सिंध त वधीक बहितर थींदो। अच्छा ॿियो जो मिसाल जे तौर ते जीअं अगरि असां प्रॉपरली जीअं भाई एजाज़ कोकर चयो त सिस्टम ठाहे कमु न थिए। बिल्कुलु सही। ऐं इन में प्रॉपर चेक एंड बैलेंस जो जेको आहे सो निज़ाम रखियो वञे ऐं उन खां अलावा जेको सोशल मोबिलाइज़ेशन जे लाइ जेको टीचर्स जो नेटवर्क आहे या रज़ाकारनि जो नेटवर्क ठाहियो या पॉलिटिकल पार्टीज़ जो नेटवर्क ठाहियो या तव्हां जेके इहे NGOs आहिनि उन्हनि जो नेटवर्क इस्तेमालु करियो। बल्कि आउं त इहो बि चवंदुसि त जेके तपेदार बेलदार जेके हर इलाइक़े में यकीनी वेठा आहिनि गवर्नमेंट जा नुमाइंदा जेके गवर्नमेंट जो पघार खणनि था उन्हनि खे यूटिलाइज़ करियो ऐं उन्हनि खे अदा मशहूद ईअं त पोइ अदा मशहूद ईअं त पोइ मिक्स अचार अदा एजाज़ ईअं त पोइ मिक्स अचार ठही वेंदी। असां उन्हनि माण्हुनि खे असां न पर जेको बि तव्हां एप्रोप्रिएट सम्झो था पर कमु करणु चाहिनि था उन्हनि माण्हुनि खे पाबंद कयो वञे त उहे कमु जेके कमिटेड हुजनि। जीअं अदा शबीर ॻाल्हि कई त असां अॻु में बि सिंध में कमु करे चुका आहियूं ऐं असांजा रज़ाकार असांजा जेके यूथ आहे असांजा जेके स्टूडेंट्स आहिनि उहे ऑलरेडी सरगर्म आहिनि, तमामु सुठो कमु करे चुका आहिनि। जंहिंमें ख़ात्मीन सिंध आहे, सिंध फेसबुक फ्रेंड्स आहे या ॿियूं केतिरियूं आहिनि त उन्हनि जी हिकिड़ी टीम ठाहे करे जेके ऑलरेडी कमु कनि था ऐं मुनसिफ़ाना कमु कनि था। ईअं नथा कनि जो 4 रुपया पंहिंजे खीसे में विझी करे 5 रुपया विराइनि था, ईअं नथा कनि। उन्हनि माण्हुनि खे कढण जी ज़रूरत आहे। हिन प्रोग्राम जे थ्रू असां गवर्नमेंट खे इहा बि सजेस्ट कंदासीं त तव्हां जेके यूसीस खे हर महीने डेवलपमेंट जे मद में जेको तव्हां फंड्स ॾियो था महिरबानी करे कुझु अरसे जे लाइ उन्हनि डेवलपमेंट जे फंड्स खे तव्हां डाइवर्ट करियो कोविड रिलीफ जे फंड्स में। उहो ई त हिकिड़े शहर मां ॾिसो न अदा मशहूद हिकिड़े शहर मां हिकिड़ो जेकॾहिं रज़ाकार जेको रिस्पॉन्सिबल हुजे डिस्ट्रीब्यूशन लाइ उन हिकिड़े खे खयो वञे, सॼी सिंध मां हिकिड़ो हुजे, उहो पाण जेको आहे डिस्ट्रीब्यूशन जो कमु करे पोइ शागिर्दनि खे मदू थो करे या हू पंहिंजे ई पैनल खे इस्तेमालु थो करे, उहो हिकिड़े शहर मां हुजे, उन्हनि खे उहो अमाउंट ॾिनो वञे, उन्हनि खां हिसाब वरितो वञे। अहिड़े तरीक़े सां शहर वाइज़ असां कमु करे सघूं था जेकॾहिं कमिश्नर्स ऐं काउंसलर्स नथा कनि। आख़िर में असां जेको आहे सो गॾिजी हिकिड़ो जनरल कंसेंसस मूंखे हिन सॼे ग्रुप जो इहो नज़र पियो अचे त हीउ जेको फ्लेक्सिबल टाइप जो लॉकडाउन आहे बि या लॉकडाउन कोन, इहो हिन बीमारी खे ख़तमु कोन करे सघंदो। असांखे स्ट्रिक्ट लॉकडाउन जे तरफ़ वञणो पवंदो।
लेकिन उन लॉकडाउन दौरान असांखे ग़रीबनि जे लाइ राशन ऐं उन्हनि जी जेको बेसिक जेके फूड नीड्स आहिनि उन्हनि खे इंश्योर करणो पवंदो ताकी असां हिन बीमारीअ मां हिकिड़ी ॻाल्हि अदा ॿी बि आहे त घरनि में केतिरा ई बीमार माण्हू आहिनि जिन खे हॉस्पिटल जी ज़रूरत पए थी। उन में असांजो जेके लेडी हेल्थ वर्कर्स आहिनि या ॿियो जेको असांजो मेडिकल जो अमलो आहे जेको फ्रंट लाइन में बेशक न आहिनि, वॾा वॾा डॉक्टर न आहिनि, नंढा नंढा आहिनि, उन्हनि खे इन में वॉलंटियरिज़म जी ज़रूरत आहे त हू उन्हनि खे फैसिलिटेट कनि कंहिं तरह सां। पोइ उन्हनि में असां जूं एम्बुलेंसिस आहिनि ऐं असांजूं ॿियूं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन्हनि खे फर्स्ट एड करे उन्हनि खे मेडिसिन ॾेई ऐं उन्हनि खे बि जेको आहे सो इलाज जी जेको आहे सो जीअं चइजे त फैसिलिटी मुहैया करणु ज़रूरी आहे। बिल्कुल सही इन शइ खे बि असां जेका ॻाल्हि कई आहे न हिकिड़ी अधी जेका मारी उन ॻाल्हि खे थोरो एड कंदुसि त सॼी सिंध मां न बल्कि पूरे पाकिस्तान मां शिकायतूं आम थी वियूं आहिनि त जेके पेशेंट जीअं अधी ॻाल्हि कई न त को बीमार आहे उहो निकिरे थो पंहिंजी फैमिली सां, पंहिंजी माउ सां, भेण सां या पंहिंजे फादर सां मोटरसाइकिल ते ॿी ॻाल्हि ते त पुलिस हुनखे रोके हुनजी तज़लील करे थी। अॼु सोशल मीडिया ते काफ़ी अहिड़ा केस हलिया आहिनि पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां सिंध त उनखे पुलिस रोके उनखां पैसा फुरे वई आहे, इलाज वास्ते अस्पताल वञा पई, इहो न पुछा कनि त केॾां था वञो। हुननि चयो त असां वञूं पिया पंहिंजे माउ खे भेण खे ऐं हिन सिचुएशन में का पंहिंजी भेण खे माउ खे घुमाइण ईंदो अस्पताल वञे असांखां पुछा कयो अस्पताल वञी अदा मां तव्हांजी इन ॻाल्हि खे थोरो अदा हिकिड़ो मिनट माण्हू मां मञा थी त माण्हू हॉस्पिटल वञनि था पर घणा माण्हू कूड़ ॻाल्हाए बि निकिरनि था। तव्हां जेकॾहिं हिन जी थोरी सर्वे कंदव न काफ़ी माण्हू कूड़ ॻाल्हाए निकिरनि था। हिन वक़्तु मोबाइल हॉस्पिटल हाणे अधी प्रोग्राम जो वक़्तु इलाही थी वियो आहे ऐं आई अंडरस्टैंड कि राति जो देरि बि ॾाढी थी वई आहे, ॾाढो सुहिणो डिस्कशन थिए पियो। इंशाल्लाह हिनखे नेक्स्ट सेक्शन में वरी कंटिन्यू कंदासीं। अदी मालवी तव्हांजी तमामु महिरबानी। तव्हां अॼोको टॉपिक ॿियो हो ईंदड़ सेशन में तव्हांखे आउं योगा जूं टिप्स ॿुधाईंदुसि कोरोना खे कहिड़े तरीक़े सां अदी मालवी सुमरो तव्हांजी तमामु वॾी महिरबानी। तहरीम एवान तव्हांजा लख कुर्ब, तव्हां प्रोग्राम में आया ऐं ॾाढियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿुधायूं। एजाज़ खोखर साईं तव्हांजी तमामु वॾी महिरबानी। शबीर सदायो तव्हां यूई मां असां सां गॾु जॉइन थिया आहियो नेटवर्क जे करोना वञे त पोइ भाकुर पाए इंशाल्लाह भाकुर पाए मिलंदासीं। मंसूर बुखेरी तव्हांजी तमामु महिरबानी। तव्हां कराची मां एज़ यूजुअल असां सां गॾु थिया ऐं असांखे ॾाढी क्वांटिटेटिव इंफॉर्मेशन ॾिनी कोविड जे हवाले सां सिंध ऐं पाकिस्तान में। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। इंशाल्लाह हयाती आहे त वरी तव्हां सां गॾु तव्हांजी महिरबानी महिरबानी थैंक यू थैंक यू